रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम। तव्हांखे अल्लाह ताला मुबारक कजे त तव्हां सहरी करे रहिया आहियो। सहरीअ जो टाइम आहे ऐं इन सां गॾोगॾु तव्हां अलाह जी ॻाल्हि ॿुधो था। अॼु जेको मां तव्हांजे लाइ मौज़ू कयो आहे उहो आहे तव्हांखे हिमत ॾियारण जे लाइ। त जेकॾहिं तव्हांखे पंहिंजो हक़ु नथो मिले त तव्हां उन लाइ जिदोजहद करे सघो था। जे इज्तिमाही तव्हां सां का ज़्यादती थिए थी त तव्हां इज्तिमाही तौरु उन खे ज़्यादतीअ खे ख़तमु कराए सघो था, छो त अलाह पाक अहिड़नि केसनि में मदद करे थो। ऐं इन जा मिसाल क़ुर में आहिनि ऐं उन जो डायरेक्ट मिसाल आहे बदर में। इन में अॼु मौज़ू आहे मुंहिंजो फ़ज़ाए बदर पैदा कर, माना हिमत कयो जीअं बदर में अलाह ताला मुस्लमाननि जी मदद कई, हिन दुनिया में बि अलाह ताला मुस्लमाननि जी मदद करे सघे थो। बदर में मदद कीअं की फ़रिश्ता मथां मोकिलिया हुई। तंहिंजे करे अल्लामा इक़बाल चए थो फ़ज़ाए बदर पैदा कर, फ़रिश्ते तेरी नुसरत को उतर सकते हैं, गर्दों से कतार अंदर कतार अब भी। माना अॼु बि इहे फ़रिश्ता अवेलेबल जेके अलाह तव्हांजी मदद कंदा। रुॻो तव्हां अलाह जी ॻाल्हि ॿुधो, अलाह खे सम्झो, अलाह जे क़ुर खे सम्झो त इनशा अलाह जी मदद हर वक़्तु हाज़ुरु आहे। लेकिन छा आहे त असां क़ुर ॿुधूं कोन्ह था ऐं सम्झी कोन्ह था ॿुधूं। तॾहिं करे अलाह साईं क़ुर में चए थो अफ़ला यसमऊन, छो नथा ॿुधो। हाणे छा मतिलबु आहे इन जो? अफ़ला यसमऊन माना छो नथा ॿुधो, त छा कन बंदि अथनि या कन में को कार्क विधो अथनि? न। वरी जेकॾहिं अलाह चए थो अफ़ला यंज़ुरून, त ॾिसो छो नथा। छा खे ॾिसो? हे क़ुर खे ॾिसो। त छा इन जो मतिलबु आहे त अलाह तो चए तव्हां सभु ब्लाइंड आहियो, अंधा आहियो अखियुनि खां? न, बल्कि नतब अला कुलूबहिम फ़हम ला यसमऊन। अलाह फरमाए थो त हिन जे दिलनि ते ठपो हणी छॾियो अथमि, जो हिननि खे परवाह नाहे त चवनि त हिन खे ही अलाह जो कलाम आहे, अलाह असां सां ॻाल्हाए थो ऐं असीं न ॿुधूं। इहा ठपो थो लॻे जेको इहो जंहिंजो खाऊं पियूं था उनजी नथा ॻाल्हि ॿुधूं। त पोइ अलाह थो चए नतबाउ अला कुलूबहिम फ़हम ला यसमऊन, तंहिंजे करे हू ठपे जे करे नथा ॿुधनि। या फ़ इनहा ला तामल अबसार, अलाह चए थो अखियूं एक्चुअल अंधियूं कोन्ह थियूं थियनि, वलाकिन तामल कुलू, पर दिलि अंधा थी था वञनि, अल्लती फ़ी सुदूर, जेके अंदरि सीने में आहिनि। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो त तव्हांजो कमु आहे रमज़ान शरीफ़ में अलाह जी ॻाल्हि ॿुधो ऐं सम्झो। ऐं चए थो ईअं न कयो, वला तकूनू कल्लज़ी कालू समेना, ईअं न चओ त असां ॿुधो उन्हनि वांगुरु, वला हुम यसमऊन, पर तव्हां हक़ीक़त में कोन ॿुधो। माना रुॻो कन सां ॿुधव त माना जेका आहे सा त चओ था त असां ॿुधो, पर रब चयो तव्हां कोन ॿुधो, चओ त तव्हां सम्झो ई कोन्ह त छा आहे। हाणे हीउ जेको आहे सो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मके खां हिजरत पियो करे त पोइ ॾिसो ही रस्तो वरितो अथसि। हे जेको ॻाढ़ो आहे रस्तो, इहो आहे माना जेको आम रस्ता हुआ, लेकिन पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन रस्ते ते न वियो आहे, किथे किथे क्रॉस करे थो पुराणे रस्ते खे, पर वियो। माना एहतियात हर लिहाज़ खां असांखे करणु ज़रूरी आहे। उन खां पोइ अलाह ताला फरमाए थो त हे जेके मके में इहे वापारु कंदा हुआ ऐं सियारे में ऐं ऊन्हारे में, त ऊन्हारे में जेको आहे सो हिते जेको इहो साओ आहे, इहे जेके आहिनि से सियारे में कंदा हुआ ऐं इहे ॻाढ़ो जेको आहे सो ऊन्हारे में हेॾा यमन जे पासे खां ईंदा हुआ। हाणे छा थियो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत करे हलियो वियो ऐं उनखे कढियो वियो मके मां, ऐं पंहिंजो जेको सो लिकी लिकी मके पहुची वियो, रस्ता मटाईंदो मटाईंदो। ऐं इन सां गॾु केतिरा जेके मुस्लमान आहे उन्हनि खे बि कढियो वियो, पर 3 कपिड़नि में सॼो हुन खां सामान फुरियो वियो। हाणे इहा जेका मां तव्हांखे स्टोरी ॾसियां थो क़ुर मां खणंदा वेंदासीं, तव्हांखे हैरत वठंदी त इहा सीन कीअं पई थी डेवलपमेंट थिए। अचे थो तफ़सीर तिबरीअ में त कालू लमा समय, मां हाणे तर्जुमो थो कयां, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर पई त अबी सुफ़ान शाम खां पंहिंजो सामान खणी अचे थो। तंहिंजे करे पाण नबी करीम मुस्लमान खे घुरायो, चई त हे जेको सो कुरैश जो सामान आहे, इन में उन्हनि जा माल आहिनि। चए थो ॻाल्हि इहा त तव्हांजो जेको उन्हनि माल ज़ब्त कयो आहे मके में, तव्हांखे घरनि मां कढी तव्हांजा माल ॿकरियूं सभु घर सभु फुरे विया अथनि, त पोइ असां अचो त इन्हीअ खां इहो माल वठूं त जीअं तव्हांजो उहा कंपेंसेशन थी सघे। लेकिन इहो आहे की पर इन लाइ सभिनी खे हुकुम कोन सभु निकिरो, पोइ के वेही रहिया के न वेठा। बहरहाल उन खां पोइ अलाह फरमाए थो त
क़ुर शरीफ़ में कमा अख़रजक रब्बुक मिन बैतिक बिल हक़, माना तव्हांखे अलाह ताला मदीने मां कंहिं मक़सद लाइ अबी सुफ़ियान जे नाले ते घर मां कढियो त वञो। इन फ़रीक़न मिनल मोमिन लकारून, के चवनि पिया असांखे ज़रूरत कोन्हे, नथा कयूं। ऐं युजादिलूनक फ़िल हक़ बाद मां तबय्यनक अन्नमा युसाकून इलल मौत, यानी छा थियो त ख़बर पई त अबी सुफ़ियान जो काफ़िलो हिते लही वियो आहे। हाणे मके जन मुशरिक़ जेके आहिनि उन्हनि जो ॾिठो त असांजे काफ़िले ते हमिलो थो करे, त हुन फ़ौज वॾी तयारु करे ऐं मदीने तरफ़ चढ़ाईअ लाइ हली चुका हुआ। तॾहिं त आहे मोमिन चवनि त जेको आहे सो युजादिलूनक फ़िल हक़, अलाह त हिकिड़ो फ़ैसिलो कयो पर उन ते तव्हां सां के बहस पिया कनि। बाद मां तबयन जंहिं ख़बर पई त हेॾो लश्कर थो अचे त पोइ इहो फील पिए कयनि क अन्नमा युसाकून इलल मौत, त चई हे त ख़ुदकशी करणु आहे, ॼणो की असीं ख़ुदकशीअ जे तरफ़ घेरिया था वञूं। वहुम यंज़ुरून, अखियुनि सां असांखे इहो मामिलो ॾिसण में थो अचे। हाणे छा थियो, नबी करीम सलाम चयो त उहो हमिलो करणु अचनि था, जेके आहियूं निकिरूं त सही। पोइ छा थियो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हाणे कीअं थो अलाह साईं कढे। इज़ यअदकुमुल्लाह इहदई ताइफ़तैन अन्हा लकुम, अलाह ताला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़्वाब में चयो त नबी साईं फ़रमाइसि त मूंखे अलाह जे तरफ़ां ख़बर पई आहे त असांखे कामयाबी थींदी, लेकिन तवदून, ऐं तव्हां पिया चओ अन गैर ज़ातिल शौक़त तकून लकुम, त असांखे कामयाबी मिले पर कंडो बि असांखे न लॻे। लेकिन व युरीदुल्लाह ऐं हिकल हक़, अलाह ताला जो जेको आहे सो हक़ खे ग़ालिब थो करणु चाहे बि कलिमाती, पंहिंजे हुकुमनि सां, उहो यक़्त दाबिरल काफ़रीन, ऐं काफ़रनि जूं पाड़ूं कढणु पियो चाहे। हाणे छा थियो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने मां निकिरे थो, लेकिन ख़्वाब थो अचेसि। अलाह ताला फ़रमाए थो इज़ युरीकुमुल्लाह फ़ी मनामिक कलीला, ख़्वाब में अलाह ताला ॾेखारियो त जेको कुरैश जो लश्कर आहे कलील आहे। हाणे छा थो चए अलाह साईं, वलव अराकहुमुल कसीरा, चए थो जेकॾहिं मां उन्हनि खे उहो लश्कर असली तइदाद ॾेखारियां वधाए, ल फशिल तुम, त पोइ तव्हां मायूस थियो आहे, वल तनाज़ा तूं फिल अमर, ऐं पोइ इन मामले में तव्हां पाण में तनाज़ो कयां त असीं विड़ी नथा सघूं। लेकिन वलाकिन अलाह सलम, अलाह ताला तव्हांखे ख़्वाब ॾेखारे इन मसइले खे हल कयो, ऐं तव्हांखे इन्नहु अलीमुन बिज़ाति सुदूर, बेशक अलाह ताला दिलनि खे ॼाणे थो। ॾिठव, हाणे हिकिड़ी शइ आहे, हू कलील आहिनि ऐं वेण खां परे आहिनि। हिननि वटि तलवारूं 8-10 तलवारूं, हो हज़ार जो लश्कर शान शौकत वारो अचे पियो। लेकिन हर मुआशिरे में मुनाफ़िक़ बि हूंदा आहिनि। त अलाह फ़रमाए थो जॾहिं इहा सिचुएशन थी त इज़ यक़ूलुल मुनाफ़िक़ून वल्लज़ीन फ़ी क़ुलूबिहिम मरदुन, ऐं जेके मुनाफ़िक़ आहे ऐं जंहिं दिलि में मर्ज़ हो, उहे मदीने में वेही रहिया, चऊं असीं न हलंदासीं। माना नाले जा मुनाफ़िक़ आहे। छा चवणु लॻा पाण में, घर हाउलाए दीन, हे कहिड़ो इस्लाम थियो, माराइण था वञनि पाण खे, हिननि खे त इस्लाम धोखे में ॾिनो आहे। वमन यतवक्कल अलल्लाह, पर अलाह तो चई ईअं न आहे, घणाई ऐं थोराई जी ॻाल्हि न आहे। असुलु ॻाल्हि आहे जेको अलाह ते तवकल कंदो, फ़इन अलाह अज़ीज़ुन हकीम, बेशक अलाह ताला सगारो आहे ऐं हिकमत वारो आहे। हाणे ख़्वाब में त अची वियो, हाणे उन खां पोइ जेको आहे सो ख़्वाब में नबी साईं बाबा थोरा आहिनि, असांजो मुक़ाबिलो थी वेंदो। लेकिन जॾहिं अञा ख़बरूं अचनि पियूं त पोइ अलाह जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह खां दुआऊं थो घुरे, चए थो अलाह साईं इज़ तस्तगीसून रब्बकुम, सभई गॾिजी अलाह खां तलब पिया कनि, फ़स्तजाब लकुम, त अलाह ताला इन जो तव्हांखे रिएक्शन ॾिनो, पंहिंजो तव्हांजी दुआ क़बूल कयईं। कीअं कयईं, इन्नी मुमद्दिकुम बे अल्फ़े मिनल मलाइकत मुर्दिफ़ीन, चई मां तव्हांखे 1000 फ़रिश्ता ॾींदुसि जेके जंहिंजे निशान लॻल आहे उहे कमु कंदा। हाणे इन में अचे थो त जेको आहे सो जॾहिं इहा लड़ाई थिए पई, हीअ तफ़सीर मां वरितो आहे, तफ़सीर तिबरीअ मां, त जॾहिं इन्हनि खे महसूसु थियो त हे त असां विड़ी कोन था सघूं, त पोइ अलाह ताला हुनखे ख़्वाब में चयो, पर चई त इन लाइ शर्त इहो आहे त भला अन तस्बिरू व ततक़ू, पहिरियों त मुड़ुसु माण्हू थियो ऐं अलाह खां डिॼो, यातूकुम मिन फ़ौरिहिम हाज़ा युमदिदकुम रब्बुकुम, त पोइ अलाह ताला तव्हांखे अञा फ़रिश्ता वधाए ॾींदो। अॻिते अचे थो इस्तक़ूलिल मोमिनीन, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह ताला चए थो, इहे मुंहिंजा प्यारा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां जॾहिं मोमिननि खे सम्झायो पिया, अलई यख़फ़ियकुम ऐं युमिदकुम रब्बुकुम बिसलास आलाफ़िन मिनल मलाइकत मुनज़लीन, चई त हाणे त मूंसां अलाह पहिरीं 1000 जो वाइदो कयो, हाणे चए थो मां 3000 फ़रिश्ता ॾींदोसांव, तव्हांजे लाइ काफ़ी आहे, काफ़ी आहे शइ, पर इन जो शर्त आहे भला इन तस्बरू व ततक़ू, शर्त इहो आहे त तव्हां मुड़ुसु माण्हू थियो ऐं अलाह खां डिॼो। व यातूकुम मिन फ़ौरिहिम हाज़ा, पोइ जेकॾहिं इहे लश्कर ओचितो अची वियो आहे, अञा तव्हां तयारी बि नथा करे सघो, त
त युमदिदकुम रब्बुकुम बिखमसति आलाफिन मिनल मलाइकति मुसव्विमीन, त पोइ अलाह चए थो मां 5000 फ़रिश्ता। इन ते मुस्लमान ख़ुशि थी विया त वाक़ई, छो त अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त सचो नबी सम्झनि पिया न। उन खां पोइ छा थियो त बदर जे मैदान ते पहुता आहिनि। उते छा थो थिए त अलाह ताला हिननि खे युगशी कुम नुआस अमनतन मिनहू, छा हो त उते पाणी या खूहनि ते हू कब्ज़ो करे विया, पाणी कोन हो, वुज़ू लाइ कोन हो। पोइ अलाह ताला छा कयो जो इन टाइम ते इन्हनि खे थोरी निंड ॾेई छॾियईं। पोइ वरी वो युनज़्ज़िलु मिन समाए मान युतहिरकुम भी, पोइ अलाह बारिश वसाई त जीअं वारी पकी बि थिए ऐं इहे पंहिंजो वुज़ू बि करे सघनि। वो युज़हिब अनकुम रिज शैतान, ऐं जेको वुज़ू न करण जे करे या जे करे जेको शैतान जी जेका पली थी इन खां हटायूं। वली यरबित अला कुलूबिन, तव्हांजे दिलनि खे मज़बूत कयूं। वही युसब्बितुल बिहिल अक़दाम, तव्हांजे क़दमनि खे मज़बूत कयूं। हाणे इहा जेका निंड हिननि खे आई आहे, इन जे बारे में हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद फ़रमाए थो त नुआसिल किताब मिनल्लाह, जेकॾहिं जंग जे दौरान तकलीफ़ में जेकॾहिं थोरी निंड अचे थी त अलाह जे तरफ़ां। वफ़ी सलात माने शैतान, ऐं दर्स ॿुधण जे दौरान या निमाज़ में त इहो जेका निंड अचे थी इहो शैतान जे तरफ़ां आहे। तंहिंजे करे ईअं न चओ त जेके माण्हू वरी छा चवंदा आहिनि, हाणे अलाह जो क़ुर पियो थो ॿुधाए, माण्हू वेठा आहिनि हेॾा वेठा झुकनि, पोइ छा चवंदा अबा अलाह जी रहमत इन मथां नाज़िल थिए, इहो क़ुर जी बरकत सां नाज़िल थिए। न बाबा, इहो शैतान थो तव्हांखे निंड जे त दर्स न ॿुधो। हा, लड़ाईअ जे दौरान जेकॾहिं निंड अचे थी त इहा जेका आहे सो बिल्कुलु इहा अलाह जे तरफ़ां आहे। उन खां पोइ हाणे इहे बदर जो मैदान जो नक्शो आहे, ऐं हिकिड़े पासे मुस्लमान बीठा आहिनि ऐं ॿिए पासे काफ़र, हू अलाए केतिरी तइदाद में आहिनि। हाणे ॿुधायो त जॾहिं अलाह ताला चयो त हीअ थोरा आहिनि, तव्हां घणा हो, त हाणे जो मैदान ते बीही रहिया त पोइ उहा त ॻाल्हि ख़तमु थी वेंदी। लेकिन अलाह ताला इते बि अची वियो, छा थो करे, वइज़ यूरी कुमूहुम इज़िल तकई तूं फ़ी अय्यनिकुम कलीला, अलाह चए थो मां हेप्नाटाइज़ करे छॾियो ऐं तव्हांखे उहे लश्कर जेको 1000 जो तव्हां ॾिसो पिया त तव्हांखे थोरा पिया नज़र अचनि। वही युकलिलकुम फ़ी अयुनिहिम, ऐं तव्हांखे वरी हू घटि, तव्हांखे हुननि जी अखियुनि में घटि पियो करे ॾेखारे त आहिनि 30-40 मारे छॾींदासूं। छाजे लाइ अलाह ताला इहो कयो, लियक्ज़ी अल्लाह अमरन कान मफ़ूला, त जेको अलाह हिन दुश्मन खे काफ़रनि खे शिकस्त ॾियणु चाहे थो उन जो को फ़ैसिलो कयो थी सघे। व इलल्लाह तुरजल उमूर, सभु मामला अलाह ॾे मोटनि था। हाणे छा थियो, जॾहिं मके जा मुशरिक निकिता पिए मके मां, ऐं बाक़ाइदे उठ गाॾा, उन्हनि ते शराब जा दिला मायूं नचंदियूं पियूं अचनि, पर हिकिड़ो उनखे ख़ौफ़ पियो थिए, छाकाणि त हिन जो आसे पासे जेके कुझु क़बीला उन्हनि सां जी दुश्मनी। पोइ सोचनि पिया त हाणे असां सभु जो मर्द वञूं था मदीने वेहण, त पोयां औलाद नंढा ॿार इहे असांजे ॻोठ वारा हमिलो न कनि। लेकिन शैतान उन ॻोठ जे सरबराह जी शिकिल इख़्तियार कई। मूं तव्हांखे ॿुधायो त शैतान या उन जी जेका ज़ुरियत जेके शैतान आहिनि उहो इंसानी शिकिल इख़्तियार करे सघनि था। त उहो जेको शैतान आहे सो उन क़बीले जो सरदारो सिराका बिन मालिक उन जी शिकिल इख़्तियार करे अचे, हिन सां मिलियो, वाइड़ा थी विया त हे असांजो दुश्मन असांजे कीअं आयो आहे। ऐं पोइ छा थो उन्हनि खे चवे, क़ुर में अचे थो, वइज़ा ज़य्यन लहुम शैतान आमालहुम, माना उहो सिराका बिन मालिक जेको असल में शैतान हो, उन अची चयो त तव्हां वाह जो कमु था कयो। ज़य्यन माना चई बसि सही था कमु कयो, वाह जो आहे तव्हां। ऐं छा चवणु लॻुनि, वकाल ला ग़ालिब लकुमुल यौम मिनन्नास, चई अॼु जेकी तव्हांजी पावर आहे न, अॼु तव्हांखे को बि शिकस्त न ॾेई नथो सघे, तव्हांखे ग़ालिब न अची सघे। इनी जारुन लकुम, ऐं आऊं मूंखां न डिॼो, ऐं तव्हां सां गॾु थो हलां बदर ताईं। जी ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसो न त मके जा मुशरिक तयारी करे वेठा आहिनि, उते पाड़े जो दुश्मन उनजो सरदार जी शिकल शैतान इख़्तियार करे थो ऐं चवनि थो त वइज़ा ज़य्यन लहुम शैतान आमालहुम, चई वाह जो कमु था कयो। वकाल ला ग़ालिब लकुमुल यौम, चए थो अॼु तव्हांजे मथां इंसाननि मां केरु ग़ालिब। हाणे इहो जेको शैतान आहे, तव्हां हाणे जेके हिकिड़ा क़बीलनि में जहिड़ा था थियनि, ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं उहे क़बीले जा माण्हू जेकॾहिं हिन अलाह जे क़ुर खे न ॿुधंदा त पोइ उन्हनि जे मथां शैतान अलाह मुक़ररु करे थो।
पोइ हू हुननि खे छा चवंदो, हलो हलो विढ़ो, बंदूकूं खणो, कुझु बि न आहे उन्हनि वटि, सुता पिया आहिनि, कुझु कोन कंदा। वरी हुननि वटि पहुची वञी हुननि खे चवंदो, जेकॾहिं उहे बि क़ुर वारा न आहिनि त जेको आहे सो हू अचनि था, तयारी कयो, घरनि ते चढ़ो ऐं पंहिंजो लिखी इहे वेड़ाईंदो त भली मरनि। इहो शैतान जो कमु आहे। पर जेकॾहिं तव्हां अलाह जे कलाम खे उनखे ॿुधंदव, अलाह जूं ॻाल्हियूं ॿुधंदियूं, तव्हांजे मथां फ़रिश्ता अची वेंदा तव्हांजे मथां, ऐं उहे तव्हांखे सही सलाह तव्हांजे दिलि ॾींदा, ॻाल्हाईंदा कोन, पर दिलि में तव्हांखे आइडियाऊं सुठियूं ॾींदा त हीउ कमु सुठो न अथव, हिन में तव्हांखे नुक़सानु थींदो। लेकिन शैतान चवंदो विड़ो, मारियो, खणो बंदूक खणो। हे जेके छोकिरा जेके या माण्हू जेके वञी चवंदो पंज थो मारे चा फलाणा, इहे सभु शैतान जे तरफ़ां आहिनि। ऐं चई इन्नी जारुन लकुम, माना आऊं तव्हां सां गॾु आहियां। हाणे छा थियो, पहुतो आहे शैतान सिराक बिन माली शिकिल में बदर जे मैदान ते। उते जो पहुतो त हाणे हुनखे त छाकाणि त हुनखे त अहिड़ियूं शयूं ॾिसण में अचनि थियूं, असांखे कोन थियूं अचनि, असांखे हू ॾिसण में ई कोन थो अचे, हू असांखे ॾिसे थो। हुनजो मथे निहारियो त ॾिठईं त फलमा तरा तिल फ़ियतान, त मथे जो हिन ग्रुप खे ॾिसी ॾिठईं त चई त हे त फ़रिश्ता डंडा खयूं बीठा आहिनि, नक सलाह बि वठी थो भॼे पोइ हिते। हुननि वठी रड़ियूं कयोसि, ओ सिराका, ओ सिराका, काॾे थो वञी? त छा थो चवनि, वकाल इन्नी बरियुन मिनकुम, चई जान छॾियो मुंहिंजी, मां तव्हां खां बेज़ार आहियां। इन्नी अरा, मूंखे उहे शयूं थियूं ॾिसण में अचनि, माला तरून, तव्हां ॾिसी कोन था सघो, माना हुन फ़रिश्ता ॾिठा। ऐं चई इन्नी अख़ाफ़ुल्लाह, मां अलाह खां डुॾियो आहे। छो त जेकॾहिं शैतान फिज़िकली उन लड़ाई में शामिलु थींदो त उनखे फ़रिश्ता मारे बि सघनि पिया। चई मां भॼां थो, वल्लाहु शदीदुल इक़ाब, अलाह जी पकड़ सख़्तु आहे। तव्हां ॾिठो, हाणे इहे जेके फ़रिश्ता हुनखे नज़र आया, तॾहिं शैतान भॼी वियो। तंहिंजे करे जेकॾहिं तव्हां पंहिंजो तलाक़ अलाह सां रखंदो त अलाह तव्हांजे हिफ़ाज़त लाइ फ़रिश्ता मुक़ररु कंदो, ऐं उहो शैतान तव्हांजे वेझो न ईंदो। हाणे छा थियो, फ़रिश्तनि खे अलाह कहिड़ी ड्यूटी ॾिनी? अलाह साईं फ़रिश्तनि खे चयो आहे, इज़ यू ही रबुक इलल मलाइकत अन्नी माकुम, चए थो अलाह फ़रिश्तनि खे वही कई त जेको आहे सो मां तव्हांजी, मुंहिंजी मदद तव्हां सां गॾु आहे। व सबितुल लज़ीन आमनू, पहिरियों ई त ईमान वारनि जे दिलनि ते असरु करे उनखे मज़बूत कयो। ऐं ॿियो, स उल्की फ़ी कुलूब लज़ीन कफ़रू रोब, ऐं काफ़रनि जे दिलनि में रोब विझो मुस्लमाननि जो। ऐं ॿियो टियों कमु कहिड़ो कयो, फज़रबू फ़ौकल ऐनाक, माना हणोन बाठा कंध जे मथां, इन गर्दन जे मथां, वज़रबू मिनहुम कुल बनान, ऐं जेके जॉइंट आहिनि इन्हनि ते डंडा ठोकियोनि। इन जो मतिलबु इहो न आहे त फ़रिश्तनि खे चवनि तव्हां हुनखे क़तलु कयो, फ़रिश्तो इहो कमु कोन कंदो, मारणो असांखे आहे, इंसान खे इंसान क़तलु कंदो, फ़रिश्ता अचे कोन मारींदा। लेकिन हेल्प इहा कीअं पिया कनि त उन्हनि खे चयईं त तव्हां हिननि खे डंडा हणो जॉइंटनि ते या कंध जे मथां। हाणे इहो मां तव्हांखे ॾसी, सो माण्हू चवंदो फ़रिश्तनि मारिया, न, फ़रिश्ते कुझु कोन्हे, रुॻो हुननि खे डंडा ठोकियऊं। हाणे छा थियो त अलाह फ़रमाए थो त इहा सीन जेका ही न त कहिड़े तव्हांखे नज़र अचे, हा अलाह ॿुधाए थो असांखे, वलव तरा इज़त वफ़ल लज़ीन कफ़रू, जेके तव्हां ॾिठो त फ़रिश्तनि कीअं मारियो पियो वञे ॿिए, अल मलाइकल यज़रबून वुजूह अदबारूं, पर फ़रिश्ता त रुॻो मुंहं ते ऐं पुठीअ ते डंडा पिया हणनि। वज़ूकू अज़ाबल हरीक़, ऐं अॻिते हिननि खे मिलंदो जहनम जो अज़ाब। हाणे छा थियो त जॾहिं लड़ाई शुरू थी वई त हाणे हूअं त मां तव्हांखे ॾसियो त बदर जे मैदान ते अलाह हिप्नोटाइज़ करे छॾियो त मुस्लमान ॾिसनि पिया त काफ़र थोरा आहिनि। बल्कि हिकिड़ी हदीस में अचे थो त हिकिड़ो साहबी चए थो, यार घणे त ॿुधाए थी, घणा आहिनि काफ़र, घणे बसि माना 30-32 ते पहुतो, बसि जीअं एतिरा आहिनि। त इहो हिप्नोटाइज़ थी वियो। पर हाणे जॾहिं लड़ाई शुरू थी वई आहे पोइ त हिप्नोटाइज़ ख़तमु थी वियो न, पोइ त हाणे एक्चुअल विढ़ंदा। हाणे पोइ एक्चुअल कीअं विढ़ंदा, 1313 माना 1:3 जो रेशियो, माना 3 काफ़र हिकिड़ो मुस्लमान सां विढ़ंदा। लेकिन कम ई उल्टो थी वियो आहे रेशो। छा थो चए अलाह साईं, कद कान लकुम आयतुन फिल फ़ियतैन इल्तक़ता, अलाह असांखे थो चए ऐं क़यामत ताईं ईंदड़ मुस्लमानो थोरी हिमत कयो, इहे जेके ॿ ग्रुप पाण में विढ़िया, इन में बि तव्हांजे लाइ निशानियूं आहिनि। फ़ियतुन तुक़ातिल फ़ी सबीलिल्लाह, हिकिड़ो अलाह जे रस्ते में पियो विढ़े, व उख़रा काफ़रतुन, ऐं ॿिया हा काफ़र यरौनहुम मिस्लहिम रायुल ऐन, चई उहे त हथई इन पिया सम्झनि त असां विढ़ूं था 1 to 2 जे रेशे सां, माना 2 आहिनि मुस्लमान, हिकु काफ़र। इहो कीअं थी वियो, माना रेशियो ई उल्टो। हालांकि थियणु खपे हा त
3 काफ़र हिकिड़ो मुस्लमान, लेकिन इन लड़ाई जे दौरान इहो रेशियो इन लाइ उल्टो थी वियो जो जॾहिं काफ़र हिकु मुस्लमान सां विड़े पियो त वरी फ़रिश्तो हुनखे ॾंडा पियो ठोके, हुनखे ॾिसण में कोन पियो त हू सम्झे पियो त मूंसां 2 ॼणा था विढ़नि। इहा शइ उते थी आहे। तंहिंजे करे राइल वल्लाह इहो ईद बि नसरी मई शाह, अॼु बि क़यामत ताईं अलाह मदद कंदो जंहिंसां मदद करणु चाहे थो। इन फ़ी ज़ालिक इबरत उलिल अबसार, चए थो अखियुनि वारो इन्हीअ मां तव्हां इबरत हासिलु कयो त इहे फ़रिश्ता अॼु बि मौजूदु आहिनि, अलाह जी मदद अॼु बि मौजूदु आहे, पर तव्हांखे अलाह जो रस्तो वठिणो आहे, अलाह तव्हांजी मदद कंदो। ओके, उन खां पोइ हाणे फ़रिश्तनि खे चयो वियो त तव्हां हाणे चए थो न फ़ज़रबू फ़ौकुल ऐनाक, जेकॾहिं अरबीअ में अचे हा फ़ज़रबुल ऐनाक त माना पोइ कंधु कटियो, पर फ़ौकुल ऐनाक माना कंध खे न मथे खे धपकणो, मथे खे ॾंडो। सो इहो हदीस शरीफ़ में अचे थो तफ़सीर तिबरीअ में त अन अकरमा फ़ज़रबू फ़ौकुल ऐनाक यानी काल रऊस माना मथे ते धपकणो। तंहिंजे करे जेके 70 काफ़र मुआ आहिनि बदर में, उन्हनि खे जिन मारियो आहे, उन्हनि जी पूरी हिस्ट्री अवेलेबल आहे। हे ॾिसो तव्हां जेको आहे सो जेको काफ़र आमिर इन खे कंहिं मारियो, अमार बिन यासिर ने क़तल किया, ऐं उमेर बिन अबी उमेर इहो काफ़र आहे, इन खे कंहिं क़तल कयो, सालिम क़तल कयो। हे जेके बि 70 इहे काफ़र मुआ आहिनि उन्हनि उन मुस्लमाननि मुजाहिदनि जा नाला मौजूदु आहिनि जिन उनखे क़तल कयो। माना फ़रिश्ते हिकु बि क़तलु कोन कयो आहे, उन रुगो हुननि जे दिलि में रोब विधो, हुननि जी दिलि खे मज़बूत कयईं ऐं ॿियो ॾंडा हुनखे हयईं जॉइंटनि ते। तंहिंजे करे हू पिया चवनि था असां 2 ॼणा विढ़नि था। ॾिसो ख़ुदा जी कुदरत, हे सभु मां 70 ई जेके उहो काफ़र मुआ आहिनि, 70 मुआ, उनजा नाला ऐं उनखे कंहिं मारियो उहो सॼो मां तव्हांजे आॾो रखियो आहे। हाणे हिन में मूं वटि 63 आहिनि, 7 मूंखे कोन था मिलनि, बहरहाल उहे बि हूंदा। तंहिंजे करे अलाह ताला फ़रमाए थो त वमा अरसलनाक इल्ला रहमत लिल आलमीन, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तव्हांखे सॼे दुनिया जे वास्ते रहमत करे मोकिलियो आहे, ऐं अल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मौजूदो ही क़ुरान आहे, ऐं इहो ई हिन सॼे काइनात ऐं हिन जेके माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ रहमत आहे। उन खां पोइ काफ़ी मुस्लमान जूं जंगियूं हलियूं ऐं केतिरियूं थियूं, ऐं तव्हां ॾिसो त जेके मुस्लमान जंगियूं कनि जो मक़सदु माण्हुनि खे मारणो कोन हो। हाणे मां तव्हांखे मिसाल थो ॾियां, जेके बि जंगियूं थियूं आहिनि मां तव्हांखे 8-10 ॾसियां थो। बदर में मुस्लमान 22 शहीद थिया, काफ़र 70। उहद जी लड़ाई में 70 मुस्लमान शहीद थिया, 30 काफ़र। ऐं खंदक या अहज़ाब में 4 मुस्लमान शहीद थिया, 10 काफ़र। ऐं ख़ैबर में 18 मुस्लमान शहीद थिया, 93 काफ़र। ऐं मौता में 12 मुस्लमान शहीद थिया, काफ़रनि जी ख़बर कान्हे। मके जी फ़तेह जॾहिं कई त 2 मुस्लमान शहीद थिया, 11 काफ़र। ऐं ताइफ़ जो जेको मुहासिरो कयनि 13 मुस्लमान शहीद थिया, भले काफ़रनि जी ख़बर कान्हे का। तबूक में लड़ाई कान थी। त टोटल इन वक़्त में नबी करीम जे ज़माने में जेको आहे सो कुल 147 मुस्लमान शहीद थिया आहिनि ऐं 285 काफ़र क़तलु थिया आहिनि, यानी डबल क़तलु थिया आहिनि। लेकिन इहो त इस्लाम जूं जंगियूं आहिनि न, इस्लाम को मारणु कोन थो चाहे, इस्लाम इस्लाह थो चाहे। हाणे अचो मां तव्हांखे अंग्रेज़नि जूं लड़ायुनि जो तइदादु ॿुधायां। हाणे छा आहे त वर्ल्ड वार 2 में जेका 6 साल हली, इन्हीअ में जेको आहे सो 84 मिलियन 8 करोड़ 45 लख माण्हू मुआ आहिनि। वरी मंगोल जेके आया हुआ ऐं हमला करे त इन में 6 करोड़ माण्हू मुआ आहिनि। ऐं जेको जापान जी वार थी, साइनो जापान वार, उन में 2 करोड़ 17 लख माण्हू मारिया आहिनि। फ्रेंच वार्स ऑफ रिलीजन में 30 लख माण्हू मारिया आहिनि। फ्रेंच रिवोल्यूशन वरी जेको ॿियो थियो उन में 20 लख माण्हू मारिया आहिनि। ऐं इहे जेके क्रूसेडर्स जेके इन्हनि ईसाइनि हमला कया मुस्लमाननि ते, उन में इन्हनि मारिया केतिरा, पंहिंजो 20 लख माण्हू। अल्जेरियन वार में 15 लख माण्हू मुआ आहिनि। साइनो तिब्बतियन वार में 10 लख माण्हू। फर्स्ट इंडो चाइना वार में 10 लख। ऐं डच रिवोल्यूशन में 10 लख। ऐं जपनीज़ इन्वेजन ऑफ कोरिया में 10 लख। सेकंड सूडानी सिविल वार 10 लख। इंग्लिश सिविल वार जेका थी उन में 8,68,000 माण्हू मारिया अथनि। ऐं अमेरिकन सिविल वार जेका उन में 7.5। हाणे ॾिसो न, मुस्लमाननि जो मारणो त आहे ई कोन। मुस्लमान इस्लाह चाहिनि था। हे ॾिसो पाण केतिरा मारिया अथनि। ऐं इस्लाम नाले चवनि था त मुस्लमान दहशतगर्द आहे, इस्लाम दहशतगर्दी आहे। मारियो त तव्हां आहिनि, इस्लाम छा मां तव्हांखे ॾेखारियो त छा थियो आहे। तंहिंजे करे अलाह फरमाए थो
त इन लाइ असांजो मक़सदु कोन्हे त काफ़रनि खे मारियूं, बल्कि अलाह चए थो असलाह ऐं यजल बैनकुम बैन लज़ी आदईतुम मिन्हु मवदा, चए थो त अॻिते हली जेको आहे सो इहो अलाह पाक तव्हां सां उहे जेके तव्हां दुश्मन विच में मोहबत पैदा करे सघे थो। वल्लाहु क़दीर वल्लाहु गफ़ूर रहीम। अॻिते अलाह पाक छा थो फरमाए त इन अल्लाह अश्तरा मिनल मोमिनीन अनफुसहुम व अमवालुहुम, अलाह ताला मोमिननि खां ख़रीद थो करे संदन जान ऐं संदन माल बे अन लहमुल जन्नत, जन्नत जे बदिले में। युकातिलून फ़ी सबीलिल्लाह, इहे अलाह जे रस्ते में क़िताल कनि था। हाणे हिते क़िताल जो मतिलबु त को क़त्लु न आहे, पर इहो बात माना जिहाद करणु। फ़यक़्तुलून व युक़्तलून, मारनि बि था मरनि बि था। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो वल तकुम मिनकुम उम्मतुन यदऊन इलल ख़ैर व यामुरून बिल मारूफ़, तव्हां में हिकिड़ी जमायत हुजे ख़ासि, कहिड़ी, जेका ख़ैर जे तरफ़ सॾे ऐं नेकीअ जो हुकुम करे पर बुराईअ खां हथ सां रोके। उलाइकुल मुफ़्लिहून, इहा आहे जमायत जेका बुराईअ खे हथ सां रोके थी, लेकिन आम माण्हुनि खे ॿियो कमु ॾिनल आहे। हीअ हिकिड़ी ख़ासि जमायत आहे जेका बुराईअ खां रोकींदी, लेकिन आम माण्हुनि खे कहिड़ो हुकुम आहे, कुंतुम ख़ैर उम्मतिन, तव्हां बाक़ी जेके ॿिया माण्हू आहियो तव्हां बि बहितर उम्मत आहियो। उख़रिजत लिन्नास, तव्हांखे पैदा कयो आहे माण्हुनि वास्ते। तामुरून बिल मारूफ़ व तन्हू अनिल मुनकर व तुमिनून बिल्लाह, तव्हां नेकीअ जो हुकुम कंदो, बुराई खे रोकींदो, लेकिन इन में इहो शामिलु कोन्हे त यदऊन इलल ख़ैर, ख़ैर ॾे सॼो। केरु आहे ख़ैर? ख़ैर जे लाइ तफ़सीर में वञूं था त जेके आहिनि से इन जी तफ़सीरात, इहो ख़ैर छा आहे त जेको आहे सो हिन में अचे थो तफ़सीर में त हुकामुल क़ुरान में अल्फ़ मोमू यकुन अंज़ल अल्लाह अलैहि ख़ैर वल हुदा वल मुराद क़ुरान। हाणे माना हिन जी थींदी त तव्हां में हिकिड़ी जमायत हुजे जेका क़ुरान ॾे सॾे, क़ुरान जी माण्हुनि खे माना ॿुधाए, पोइ नेकीअ जो हुकुम करे बुराईअ खां रोके। लेकिन हिकिड़ी ॿी जमायत आहे जेका सिर्फ़ु उनजो कमु आहे बुराई, छो त क़ुरान जो उन्हनि वटि इल्मु कोन्हे या उनखे सम्झ न आहे। हाणे अलाह ताला ॿुधाए थो असांखे त हिकिड़ा माण्हू आहिनि जेके उलिल अब्सार आहिनि, याने उनजी नज़र वसी आहे ऐं अकुल वारा आहिनि। इहे 6-7 माण्हू आहिनि। इहे केरु आहिनि? अल्लज़ीन यस्तमीउल क़ौल, जेके क़ुरान खे कनु ॾेई तवजह सां ॿुधनि था, पोइ यतबियून अहसन, पोइ उन ते अमल कनि था सुठे तरीक़े सां। उलाइक लज़ीन हदाहुमुल्लाह, इहे ई आहिनि जिन खे अलाह हिदायत ॾिनी आहे। व उलाइक हुम उलिल अलबाब, इहे आहिनि सम्झ वारा। तंहिंजे करे अलाह पाक फरमाए थो त हीअ जेका ज़मीन आसमान आहे, इन ते गौर कयो। इन फ़ी ख़ल्क़ि समावात वल अर्द व इख़्तिलाफ़ लैल व नहार ल आयत लिउलिल अलबाब, चए थो हे जेको ज़मीन में ॾींहं राति थिए थी, ज़मीन आसमान कीअं ठही आहे, इन ते सोचो ऐं क़ुरान जे नज़र सां सोचो। ऐं त इन में जेका निशानी आहे अकुल वारनि जे लाइ, माना हिन में अलाह असांखे हुकुम करे थो रुॻो हीअ न पढ़ो पर अलाह जे ख़ल्क़ियत ते बि सोचो। हाणे छा थो थिए त क़यामत जे ॾींहुं जॾहिं थींदो त उन वक़्तु 3 ग्रुप ठही वेंदा सॼे इंसाननि जा। अलाह ताला फरमाए थो इज़ा वक़अतिल वाक़िअत, जॾहिं उहो वाक़ियो थींदो क़यामत वारो, लई सले वक़अत या काज़िबतुन, इहो वक़्तु थींदो इन खे कूड़ो नथो करे सघे, बिल्कुलु थींदो, सचो वाक़ियो आहे। हाफ़िज़तुन राफ़ियतुन, इन वाक़िए में किन खे ऊचो दर्जो मिलंदो, के जहन्नम में हलिया वेंदा, के जन्नत में वेंदा, के हेठि लही वेंदा। पर उते जेके 3 ग्रुप थींदा, व कुंतुम अज़वाजन सलासा, 3 ग्रुप थींदा, माना 3 ग्रुपनि में माण्हू विराइजी वेंदा। कहिड़ा ग्रुप आहिनि? असाबुल यमीन, हिकिड़ा साॼे पासे हूंदा, असाबुल मशमा, हिकिड़ा खाॿे पासे हूंदा, व साबिक़ून माना इहे वरी अॻियां हूंदा। हाणे इहे जेके 3 ग्रुप आहिनि, इहे साबिक़ून उहे आहिनि जेके जमायत ठाहे ज़ुल्म जे ख़िलाफ़ आवाज़ उथारींदा हुआ ऐं जेकॾहिं हथ सां रोकींदा हुआ ज़ुल्म खे, जे न त ज़बान सां रोकींदा हुआ पर नहीं अल मुनकर कंदा हुआ। ऐं हिकिड़ो ग्रुप आहे जेको इहे साबिक़ून आहिनि, ऐं ॿियो ग्रुप आहे असाबुल मशम, जेके चोर ठग जेके क़ुर खे पढ़नि कोन ऐं काफ़र। ऐं ॿियो ग्रुप आहे असाबुल यमीन, इहे वरी उहे आहिनि जेके रोकींदा त कोन हुआ पर नेक शख़्स आहे पंहिंजो पिया कमु कंदा हुआ। एनीवे, हाणे अचो त इन्हनि खे थोरो ॾिसूं। हदीस पाक में अचे थो त रसूल फरमायो त अन्नास मादिन कमा मादिन फ़िज़ा वल ज़हब, चए थो जेके इंसान आहिनि न,
इहे बि खाइण मां जीअं निकिरंदा आहिनि मुख़्तलिफ़ मेटल्स, खाइण मां कोयलो बि निकिरे थो, लोह बि निकिरे थो, ट्रामो बि निकिरे थो, पर खाइण मां चांदी बि निकिरे थी ऐं सोन बि निकिरे थो। त चए थो इंसान जेके पैदा थियनि था उन्हनि जी बि क्वालिटियूं मुख़्तलिफ़ आहिनि ऐं इन इंसाननि में बि के सोन ऐं चांदीअ जहिड़ा हूंदा आहिनि, लेकिन इहे आहिनि त सोन चांदी, माना इंटेलिजेंट आहिनि, ज़हीन। चलो ब्रेक वठूं था, इनशा ब्रेक खां पोइ तव्हांखे मां सम्झायां थो। जी अस्सलाम वालेकुम। हाणे तव्हां ॾिठो न त अलाह ताला जेके आयतूं ॾिनियूं आहिनि बदर वारियूं, त असांखे ॾसे थो त क़यामत ताईं इहो अहम नाहे त तव्हां केतिरा आहियो, अहम इहो आहे त अलाह सां तव्हांजो कहिड़ो तालुक़ु आहे। तंहिंजे करे उहो तव्हां जेकॾहिं चंद माण्हू बि गॾिजी पंहिंजे हक़ लाइ कोशिशि कंदो, अलाह तव्हांजी मदद कंदो, फ़रिश्ता तव्हांजी मदद कंदा। ऐं इन लाइ जेको शर्तियो आहे त अलाह ताला जी तव्हांखे ॻाल्हि ॿुधणी आहे। अॻिते ॾिसो, हाणे मां तव्हांखे हदीस ॾेखारी त जीअं खाइण मां मुख़्तलिफ़ शयूं निकिरंदियूं आहिनि जंहिंमें सोन चांदी बि निकिरंदो आहे, तीअं ही जेके इंसान दुनिया में पैदा थियनि था मुख़्तलिफ़ तरीक़नि जा आहिनि। के कमज़ोर आहिनि, के बुज़दिल था पैदा थियनि, पर के वरी सोन ऐं चांदी वारा आहिनि। लेकिन इहे सोन चांदी माना ज़हीन आहिनि, अक़ुलु अथनि, सम्झ अथनि, लेकिन इहे जेकॾहिं अलाह जे क़ुर ते ईंदा त इहे शींहं थींदा ख़ुदा जा, इहे मुजाहिद थींदा, इहो मुल्क जो निज़ाम सुधारींदा, ग़रीबनि जी मदद कंदा। पर इहे साॻा सोन चांदी वारनि जेकॾहिं हिन खे क़ुर जो मौक़ियो न मिलियो ऐं हिन खे माहौल हिकिड़ो बुछड़ो मिली वियो, नंढे लाइक़ां शराबी पी मिलनि, शराब ते अची वेंदा, त इहे ज़बरदस्त ज़ालिम थींदा, इहे ठग थींदा। पर आहिनि होशियार ॾाढा, छो त चांदी सोन जा आहिनि न इहे बि। ऐं इन खां पोइ तक़ीरूं ज़बरदस्त कंदा, अहिड़ो तव्हांखे बसि कंदा, ऐं जेको आहे सो अहिड़ो धोखा ॾींदा माण्हुनि खे, ऐं ॾोकड़ कमाईंदा, अमीर थींदा वेंदा, पैसा खणंदा वेंदा, मुल्कनि ॿियनि में रखंदा वेंदा। इहे उहे माण्हू आहिनि। हाणे इन्हीअ जे लाइ त जेके इहे सोन चांदी वारा माण्हुनि जा अलाह जेको पैदा करे थो, उन्हनि खे हक़ीक़ी कमु करिणो आहे। पहिरीं छा आहे त इहे जेके सोन चांदी वारा माण्हू आहिनि, इहे 7 क़िस्म जा तक़रीबन आहिनि। लेकिन अल्लज़ीन यस्तमिऊन क़ौल फ़यत्तबिऊन अहसन, पहिरियों इन्हनि खे इहो कमु करिणो आहे सोननि चांदी वारनि माण्हुनि खे, त हिन क़ुर पाक खे तवजह सां ॿुधनि, फ़यत्तबिऊन अहसन, पोइ वसहार इन ते हलण जी कोशिशि कनि। ऐं ॿियो इन्हनि खे कहिड़ो कमु करिणो आहे, यतफ़क्करून फ़ी ख़ल्क़ि समावात, माना साइंस जो इल्मु कनि, मॉडर्न इल्मु बि हासिलु कनि। इहे 7 क़िस्म जा माण्हू माना पंहिंजो जेको साइकोलॉजी पढ़नि, साइंस पढ़नि, जोग्राफ़ी पढ़नि, इहे पढ़नि, क़ुर सां गॾु दुनिया जो इल्मु हासिलु कनि। पोइ छा थींदो त इहे थी वेंदा उलुल अलबाब, या इन खे चइबो मोमिन हक़ा, या जंहिंसां अलाह मोहबत करे। इहे केरु आहिनि? मुतक़ीन आहिनि, मुहसिनीन आहिनि, मुक़सितीन माना इंसाफ़ करण वारा, साबरीन माना मुड़ुस माण्हू आहिनि, मुततहरीन पाक साफ़ माण्हू आहिनि, तवाबीन तौबह कंदड़ आहिनि, मुतवक्किलीन अलाह ते तवकल करण वारा आहिनि, ऐं युकातुन फ़ी सबील अलाह जे रस्ते जान माल ख़र्च करण लाइ तयारु आहिनि। तॾहिं अलाह इन्हनि माण्हुनि खे छा थो चए, इन अल्लाह इश्तरा मिनल मोमिनीन अनफुसहुम व अमवालहुम, अलाह इन्हनि मोमिननि खां जान ऐं माल ख़रीद कयो आहे, बे अन लहुमुल जन्नत, त इन तव्हांखे इन जे बदिले मिली जन्नत। इहे केरु आहिनि? छा कंदा? युकातिलून फ़ी सबीलिल्लाह व यक़्तुलून व युक़्तलून, अलाह जे रस्ते में मारबा बि, मारींदा बि, जेकॾहिं हिकिड़ो ज़ालिम आहे उन सां विढ़ंदा। पर जेकॾहिं इहे ई सोना चांदी यतबियून अहवाहुम, जे इहे पंहिंजे ख़्वाहिशुनि ते हलंदा, दीन इस्लाम ते न ईंदा, ते 7 ई माण्हू वॾो नुक़सानु कंदा। इहे 7 माण्हू कहिड़ा आहिनि? पहिरीं त मुतदीन माना हद खां लंघी वेंदा, मुफ़सिदीन माना फ़साद कराईंदा, ज़ालिमीन थींदा, मुसरिफ़ीन पैसा ज़ाया कंदा, पेजारा वठंदा पर ग़रीब जी मदद कोन कंदा, कंहिंखे 5-5 रुपया कोन ॾींदा, पर जेकॾहिं ग़रीबनि में विरहाईंदा त वरी सरकारी ख़ज़ाने मां खणंदा, ईअं न आहे। ऐं उनखां पोइ ख़ाइनीन माना ख़यानत कंदा, अधु पैसा खाई वेंदा, रुश्वतूं वठंदा, मुतकबरीन माना हथ हीअं करे हलंदा, ऐं माण्हू माना हीअं गोॾनि ते उनखे मिलनि या पेरे पई मिलनि, इहे मुतकबरीन आहिनि। ऐं मुख़्तालिन फ़ख़ुरु करण वारा हूंदा, ऐं फ़रहून माना टेगर कंदा। ऐं इहे जेके मां सभु क़ुर मां इन जा टाइटल कढिया आहिनि। लेकिन जेकॾहिं इहे 7 माण्हू पहिरियों त उलूमुल क़ुरान जो मुतालियो कंदा, क़ुर खे पढ़ंदा, ऐं उलूमुल मासिर माना मॉडर्न उलूम हासिलु कंदा। छो त मॉडर्न उलूम हासिलु करणु
इन्हनि माण्हुनि जे लाइ ज़रूरी आहे। रुॻो मौलवी न आहे थियणो, पर इन सां गॾु इहे मां तव्हांखे ॾेखारियो त केॾा वॾा आलिम आहे जिन वॾो इल्मु हासिलु कयो। हाणे इहे जेके माण्हू आहिनि हिन काइनात ते बि गौर कनि, छो त क़ुर पाक सिर्फ़ु ज़मीन जी ॻाल्हि कोन थो करे, क़ुर पाक ज़मीन जे अजाइबनि जी ॻाल्हि थो करे, काइनात जी ॻाल्हि थो करे। ऐं मिसाल तौरु हीअ अलाह ताला आहे। हाणे हिन क़ुर में अलाह जा लफ़्ज़ ऐं कलामुल्लाह चइजे थो। इन ई क़ुर में अलाह वर्क माना अलाह जा कम आहिनि। अलाह ज़मीन कीअं ठाही आहे, पाणी कीअं थो पैदा करे, आसमान मां पाणी कीअं थो वहे, लोह किथां आंदो अथसि, वग़ैरह वग़ैरह। तंहिंजे करे कलामुल्लाह माना आयात क़ुरानी, ऐं ख़लक़ अल्लाह माना आयात काइनाती, काइनात में जेके आयतूं आहिनि इहो आहे। हाणे छा आहे त हिकिड़ो माण्हू आहे अथीस्ट, माना अलाह खे मञे ई कोन थो, त छाजो अलाह कोन्हे को। हाणे जॾहिं इहो साइंस पढ़ंदो त छा कंदो, जो इन्हीअ खे यकीन अची वेंदो त इहो जेको सिस्टम पाण, हाणे मिसाल तौरु एंटीनी फ्लू हो, उहो उन 7 किताब लिखिया देयर इज़ नो गॉड, लेकिन आख़िर में जॾहिं DNA जो स्ट्रक्चर ॾिठईं त 8हों किताब लिखियईं देयर इज़ अ गॉड। त माना साइंस ऐं जेका आहे सा उहा ऐं अलाह जो निज़ाम उन ते गौर करण सां माण्हू सम्झे थो त थीस्ट माना को हिन खे पैदा कंदड़ आहे। पहिरियों त इहो मरहलो आहे त हिकिड़ो माण्हू अलाह जे काइनात ते गौर करे ऐं पोइ ईअं चवे त देयर इज़ अ गॉड। असां त चऊं था। वरी इहे जेको थीस्ट आहिनि उहे हे क़िस्मनि, यहूदी इहे अलाह खे मञनि था, उनखां पोइ ईसाई मञनि था, मुस्लमान मञनि था, हिंदू मञनि था अलाह खे, ॿुध मञनि था, ऐं ॿियूं केतिरियूं क़ौमूं अलाह खे मञनि थियूं। लेकिन इन में इहे मुस्लमान जेके लिखियो अथऊं नाले जा मुस्लमान आहिनि, लेकिन जॾहिं इहे मुस्लमान या इहे क़ौमूं यहूदी ईसाई हिंदू जॾहिं हिन क़ुर खे तर्जुमे सां पढ़ंदा, अलाह जे कमनि खे ॾिसंदा, त पोइ छा थी वेंदा, इहे थी वेंदा मुस्लमान हक़ीक़ी। इहो प्रोसीजर आहे। तंहिंजे करे जेको यूरोप में तेज़ीअ सां माण्हू मुस्लमान थियनि था इन प्रोसेस जे करे, जेको क़ुर वारो छो त हुन वटि क़ुर इंग्लिश में आहे। असां वटि मिडल ईस्ट में हींअर मुंहिंजो सुभाणे जेको आहे न त इंडो पाक में छो जेको इस्लाम पोइते थींदो थो वञे, यूरोप में वधो उनजा रीज़न्स त छा आहे त हीअ पोइ मुस्लमान ई हक़ीक़ी थियनि था, छाकाणि त इहे साइंस खां थींदा ईंदा, पोइ अलाह खे मञींदा, पोइ वरी क़ुर खे पढ़ंदा, पोइ चवंदा त हे क़ुर में साॻियूं ॻाल्हियूं साइंस वारियूं, त मुस्लमान थी वेंदा। हे मां तव्हांखे ॾेखारियां थो जेके उलमा वॾा हुआ इस्लाम जा, लेकिन इहे सभई साइंटिस्ट हुआ। इबिन बतूता, इबिन सीना, इबिन बतानी, हे सभु जेके आहिनि, इबिन हयान, ऐं पंहिंजो अबू बकर अल राज़ी, साईं इहे जेको सो इबिन अल बतार ऐं इबिन ज़ुहुर, इहो जेको आहे सो अब्बास नसर, इहे जेके आहिनि से वॾा वॾा साइंटिस्ट हुआ। लेकिन इन सां ॾिसो त हे वॾा वॾा आलिम हुआ इस्लाम जा। जेसि ताईं इहा शइ कंबाइन न थींदी असां में कि साइंस, मॉडर्न उलूम ऐं क़ुर जा इल्म, जेसि ताईं कंबाइन न थींदी त उहा शख़्सियत अधु आहे कटियल, इहे इस्लाम कोन फैलाए सघंदा। तंहिंजे करे छाकाणि त असांजे इंडो पाकिस्तान में इहो अधु थियल माण्हू आहिनि, जेकॾहिं आलिम आहिनि त रुॻो इल्म जी ॻाल्हि कनि था, पर हुनखे साइंस जी ख़बर कान्हे का, जेको क़ुर साइंस जी दावत हुजे, आयात काइनाती मौजूदु आहिनि, त पोइ इन जे करे असरु कोन थो थिए। ऐं पोइ असीं पोइते थींदा वञूं था ऐं चवनि था त 40 लख सर्वे करे ॿुधायो अथनि त नौजवान पाकिस्तान में अलाह खे कोन था मञनि। हाणे इहे त ग्रुप तव्हांखे मूं ॿुधाया त हिकिड़ा उहे आहिनि जेके नेक शख़्स थियनि था, ऐं ॿिया वरी जेके आहिनि हाणे ॿ ग्रुप आहिनि। हिकिड़ो साबिक़ून मूं तव्हांखे ॾसियो त जेके अलाह जे रस्ते में शींहं थी था वञनि, जेके हे माण्हू आहिनि। लेकिन हिकिड़ा वरी अहिड़ा ग्रुप आहिनि जेके इंसाननि में जेके इहो कमु करे नथा सघनि, रीज़न्स आहिनि। नंबर 1 क़ुर में अचे थो त हिकिड़ो ग्रुप नबी साईं वटि आया माण्हू, व अलज़ीन इज़ा मा आताऊ कले तहमिलहुम, अचे चऊंसीं असीं जंग लाइ तयारु आहियूं, पर सवारी कोन्हे, ग़रीब आहियूं, असांखे को उठ ॾे त चढ़ी हलूं। कुल त ला अजिद मां अहमिलकुम अलई, जे अलाह ने रसूल फरमायो मूं वटि त हींअर बचियो ई न आहे जो मां तव्हांखे सवारी ॾियां, पोइ तव्हां वापसि वञो। व तवलऊ, पोइ हिते मोटिया, व अयुनुम तफ़ीद मिनल दम हज़ना, त अखियुनि मां ॻोढ़ा ॻाईंदे रोअंदा वञनि पिया। छो त अलाह यजिदू मां युनफ़िकून, एतिरा ग़रीब आहिनि जो उन्हनि वटि एतिरो बि कोन्हे जेको सवारी जंग जे लाइ ख़रीद करे सघनि, न उन वक़्तु ॿियनि हुकूमत वटि अवेलेबल हुई। इन्हनि जो को ॾोहो कोन्हे को, इहे बेॾोही। वरी ॿिया हिकिड़ा बेॾोही कहिड़ा आहिनि, लईस अल ज़ूफ़ा, इहो कमु जेको आहे
ज़ईफ़नि ते बि न आहे। हाणे हिकिड़ो माण्हू 80 साल उमिरि थियो वीचारो छा कंदो? वालल मर्द आहे, न को वरी मरीज़नि जो ॾोह आहे, हिकिड़नि खे टीबी वठी बीमारी वठी आहे, इन्हनि ते बि इहो कमु कोन्हे को शींहनि वारो। वालल जीअं ला यजून मां यूनफ़िकून, पर जेकॾहिं एतिरा ग़रीब आहिनि जो ख़र्च बि नथा करे सघनि, त इन्हनि जो को अच्छा इन ते वापसि आयो रुॻो हीउ ॿुधो वरी ॿिया कहिड़ा आहिनि? ॿिया जेके आहिनि उहे जिन ते न हेॾो लईस अलल आमा हर्जुन, वीचारा नाबीननि उन्हनि ते बि इहो कोन्हे को ड्यूटी। वला आलल आयरज, या के टंगुनि खां मंडा आहिनि, इन ते बि को ॾोह कोन्हे। वला अलल मरीज़नि ते कोन्हे। लेकिन अलाह चए थो इन्हनि खे कोन्हे, लेकिन खे हिकिड़ो कमु करिणो आहे, इज़ा नसहू लिल्लाह व रसूल ही, पर इन्हनि खे खपे त पंहिंजे पाड़े में तबलीग कनि इस्लाम जी। छो त ॿियो त कमु कोन करे सघंदा। पंहिंजे नसहू लिल्लाह व रसूल ही, पंहिंजे पाड़े में पंहिंजी, माना पाड़े जो लफ़्ज़ कोन्हे पर ॾेखारियो त इहे तबलीग, जेका तबलीग करणु आहे न, जेका दादा निमाज़ पढ़ो रोज़ा रखो, इहे सभु ज़ईफ़नि जो कमु आहे। इहे पंहिंजो माज़ूरनि जो कमु आहे। माज़ूरनि खे तबलीग करणी आहे। ऐं जेके ॾंडा मुटा आहिनि उन्हनि खे अलाह जो शींहं थियणो आहे। हाणे अचो हिते, हाणे जेके हक़ीक़ी माज़ूर आहिनि न, इन जो मां क़ुर मां कढियो आहे त केरु आहिनि इहे माज़ूर, इन्हनि खे तबलीग करणी आहे। कहिड़ो? मिसकीन माण्हू जेको ॾींहं जो कमाइनि त राति जो खाइनि, मरीज़, ज़ईफ़, बुज़ुर्ग, नाबीना, जिस्मानी ऐब, अपाहिज, इहे जेके माण्हू आहिनि इहे बि क़ुर खे पढ़ंदा। क़ुर खे पढ़ंदा त अलाह इन खे तबलीग कंदा पंहिंजे पाड़े में, ऐं पोइ इन्हनि खे अलाह चए थो मुहसिनून, माना तव्हां बि कामयाबु आहियो, ऐं पोइ इहे जन्नत जे हेठि दर्जे में। इहे आहिनि असहाबुल यमीन जा माण्हू। ऐं तंहिंजे करे तबलीग किथे थींदी? तबलीग थींदी पाड़े में। छो त अचे थो न त नबी करीम अलाह फरमायो त अंज़िर अशीरतल अक़रबीन, तफ़सीर उस्मानीअ में आहे त पहिरीं पंहिंजनि वेझनि खे तव्हां तबलीग कयो। चए थो यानी औरों के मुक़ाबले में पहले अपने अकारब को तनबीह कीजिए, क्योंकि ख़ैर ख्वाही में उनका हक़ मुक़दम है। पाड़े वारनि खे तबलीग कंदो जो हक़ु आहे तव्हांजे मथां। वैसे भी आदमी की सदाकत हक़ानियत अकारब के मामले से परखी जाती है। हाणे तव्हां चाचे ॾे वञी चओ बाबा चाचा हाणे मां माज़ूर आहियां, ॿियो नथो कयां, पर पाड़े में मुंहिंजो चाचो, चाचा महिरबानी करे निमाज़, त चवंदो हल हल सॼो ॾींहुं तो जहिड़ा करी। त इहो चए थो त जेकॾहिं तव्हां पाड़े में तबलीग करे सघो था त पोइ माना तव्हां सचा आहियो। छो त इहो ॾिसबो त तव्हां पाड़े वारनि सां कीअं था हलो। तंहिंजे करे इहे जेके माण्हू आहिनि इन ॻाल्हि खां बचण लाइ अॻिते मां तव्हांखे ॾसां थो त छा था कनि। लेकिन वरी ॿिया आहिनि जेके ॾंडा मुटा आहिनि, उहे वरी माज़ूर थी था वञनि, कूड़ा कूड़ा। हाणे ॿुधो क़ुर में छा थो चए, पोइ चवनि था त असां तबलीग कंदासीं। हाणे ॾंडा मुटा पैसे वारा सभु कुझु करण वारा, जंहिंखे हिन मुल्क में दुनिया में ज़ुल्म ख़तमु करण लाइ जिहाद करण लाइ पैसा ख़र्च करणु, उहे वरी कूड़ कूड़ जा तबलीगी थी था वञनि। ॿुधो क़ुर में छा थो चए अलाह साईं, वइज़ा उनज़िलत सूरतुनि, जॾहिं क़ुर जी का आयत लहे थी, अन आमिनू बिल्लाह व जाहिदू मा रसूली, त ईमान आणे अलाह जे रसूल सां जिहाद कयो, अलाह जा शींहं थियो। इस्तज़नक उलिल तौल मिनहुम, त जेके पैसे वारा, जंहिंजा हथ ड्रिघा, बीमार बि न आहिनि, सिहतमंद आहिनि, उहे तव्हां खां इजाज़त था वठनि। कालू ज़रना, चए अलाह जा रसूल असांखे ॾे इजाज़त, नकुन माल क़ाइदीन, असां वेठे दीन जो कमु कंदासीं, माना तबलीग कंदासीं। ॾिसो न तव्हां, तंहिंजे करे इहे आहिनि नकली माज़ूर। कीअं नकली माज़ूर? क़ुर में अचे थो कॾहिं आया नबी साईं सफ़र परे आहे, गर्मियुनि में असां कोन था निकिरी सघूं। या वरी अचे चवंदा नबी साईं खे क़ुर में आयो थो मुंहिंजो साईं मुंहिंजो घरु अकेलो आहे, असां कोन था छॾे सघूं। या असांखे छॾे त असां तबलीग कंदासीं। नकुन मां क़ाइदीन, माना असां वेही तबलीग कंदासीं। किथे आहे? सूरे तौबा 86। सफ़र परे आहे, सूरे तौबा 42। साईं गर्मी आहे, इन गर्मीअ में असां कोन तव्हां सां जिहाद कंदासीं, सूरे तौबा आयत नंबर 81। घरु अकेलो आहे, केरु कोन्हे पोयां, सूरत अल अहज़ाब आयत नंबर 31। असां वेही तबलीग कंदासीं, सूरत तौबा आयत नंबर 86। साईं असांखे माल ऐं जान जो ख़ौफ़ आहे, पोयां बचा न ॾिठा आहिनि, पोयां असांखे ख़ौफ़ थो थिए, असां न वेंदासीं जिहाद ते, सूरत यूनिस आयत 83। अक्सर इहे अमीर आहिनि। ऐं इहा सूरतुल हूद आयत नंबर 115 116। ऐं पोइ चवंदा अलाह रसूल असांखे हिन मुसीबत में न विझो, सूरतुल निसा आयत नंबर 91। हाणे इहे केरु आहिनि? इहे सभु ॾंडा मुटा ऐं इहे क़ुर जो फ़हम हासिलु कोन था कनि। तंहिंजे करे शींहं हूंदे बि रिढ जी खल पाए चवंदा असां तबलीग कंदासीं। रिढ जी खल माना असीं रिढूं आहियूं, में माना असां में शींहं न आहियूं, आहिनि शींहं अंदरां, पर इन्हनि ॻाल्हियुनि जे करे इहो अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां चवनि था त असां वेही दीन जो कमु कंदासीं। हालांकि तबलीग जो कमु सिर्फ़ु माज़ूरनि जो कमु आहे। ऐं पोइ जिहाद जे मुक़ाबले में मुक़ामी तबलीग मांगते यानी क़ाइदीन थियंदा, ऐं इन्हनि जो फ़ैसिलो अलाह कंदो। असीं फ़ैसिलो कोन था कयूं त इन्हनि जो छा थींदो। लेकिन अलाह चए थो पकड़ कंहिंजी थींदी
इनमा सबील पकड़ उन्हनि जी थींदी अल्लज़ीन यस्ताज़िनूनक जे तोखां इजाज़त वठनि था त असांखे छॾ त असीं घर में वेही तबलीग कयूं। उहो अग्निया आहिनि पैसे वारा रज़ू भई ऐं यकूनू मल ख़वालिक ऐं इन में राज़ी आहिनि त पोयनि वारनि सां गॾु रहूं। तब अलाह अला कुलूबिहिम फ़हम ला यालमून। इहे क़ुर जो इन्हनि खे सम्झ कोन्हे, अलाह जे दिलनि ते ठपो हयो आहे जेको क़ुर जो फ़हम आहे। तॾहिं इहे शींहं रिढुनि जा कपिड़ा पाए चवंदा असां तबलीग कंदासीं। चलो ब्रेक वठूं था, इनशा ब्रेक खां पोइ तव्हांखे मां सम्झायां थो। जी अस्सलाम वालेकुम। ॾिसो न, अहम ॻाल्हि हले पई त जेका तबलीग करणी आहे इहा माज़ूरनि खे करणी आहे, पर शर्त आहे इन जे लाइ त अलाह फरमाए थो त लई सलल आमा हरजुन, अंधे खे बि हिते जेके इहो को हर्ज कोन्हे, वला अलल आरज हरजुन, माना इन खे बि कोन्हे फ़र्ज़ु त इहो कमु कनि जेके डंडनि मुटनि वारा, अलाह जे रस्ते में ज़ुल्म खे मटाइण वारा, नहींअ मुनकरनि करण वारा, न को मरीज़ जे मथां आहे। लेकिन अलाह फरमाए थो त लेकिन इज़ा नसहू लिल्लाह व रसूल ही, पर शर्त आहे त तबलीग कनि अलाह अलाह रसूल जी। मा अल मोहसिन मिन सबील, पोइ इनखे चयो इहे बि मोहसिन आहिनि, इहे मोहसिन, पोइ इन जी पकड़ कान थींदी। पकड़ कंहिंजी थींदी जेका आहे से कूड़ा था माज़ूर थियनि। मिसाल तौरु हीअ आहिनि असली माज़ूर, हे पंहिंजो तबलीग कंदा पंहिंजे पाड़े में, अलाह चए थो जन्नत ॾींदुसि। लेकिन पाड़े में छो तबलीग कबी, जो मां तव्हांखे ॿुधायो आहे त हे मां तफ़सीर उस्वानी मां कढियो आहे त दीन जो कमु पहिरीं पाड़े में कयो, माइटनि में कयो, छो त इन मां ख़बर पवंदी त वाक़ई तव्हां नेक शख़्स आहियो। छो त मोहसिनीन कीअं थींदो, मोहसिनीन उहो थींदो जेको नेक हूंदो, जेको माण्हू पाड़े में दावत ॾेई सघंदो, माना इहो सचो माण्हू आहे। जीअं पाड़े सां बुरो थो हले, उनखे गारियूं थो ॾिए, उन्हनि जा पाणी थो बंदि करे, नालियुनि सां झेड़ा थो करे, त पोइ उहो पाड़े में दावत कोन ॾेई सघंदो। दावत ॾींदो त माण्हू बेइज़ती कंदुसि, त हूअं विड़ी वेठो गारियूं पियो थो ॾिए, हाणे थो चई निमाज़ पढ़ो, त इहो आहे इन मां करण जे लाइ। लेकिन अलाह थो चए त इहे जेके माण्हू पैसे वारा आहिनि न, चए थो त इहे अची ऐं चवनि था त असांखे इजाज़त ॾिए, वकालू ज़र नकुन माल क़ाइदीन, असां वेही दीन जो कमु कंदासीं। त इहे आहिनि नकली माज़ूर जेके तबलीग था करणु चाहिनि। ऐं कूड़ छा ते था हणनि, नबी साईं वटि सूर मां क़ुर मां कढियो आहे, अचे चऊं साईं असां नथा वञी सघूं, छो सफ़र दूर है, किथे ख़बर आहे, सूर तौबा 42 में। साईं वरी ॿिया था चवनि हिन गर्मीअ में अशद हरा, हे ॾाढी गर्मी आहे, असां कोन निकिरंदासीं, सूर तौबा 81। वरी ॿियो बहानो कंदा, घर अकेलो आहे, सूरत अल अहज़ाब 31, चवंदा असां तबलीग कंदासीं पाड़े में, त बेठ कर, माना असां निकिरंदासीं कोन जिहाद लाइ, पर वेही तबलीग कंदासीं, सूर तौबा 86। माल जान जो ख़ौफ़ आहे, सूर यूनिस, अक्सर इहे अमीर माण्हू आहिनि ऐं असांखे मुसीबत न विझो, सूरत निसा। पोइ इहे छा आहे त क़ुर जो फ़हम हासिलु कोन था कनि, तॾहिं इहे नकली मज़ूर थियनि था। पोइ आहिनि शींहं मथां रिढ जी खल करे ॿिए था कनि त असां बसि हे कमु कंदासीं, जिहाद जे मुक़ाबले में तबलीग घुरंदा। हाणे जिहाद जो मतिलबु न आहे त तव्हां डंडा खणी ॿाहिरि निकिरो, जिहाद जो मतिलबु माण्हुनि खे बुराई खां रोकियो। को रुश्वत वठे थो, 5-6 ॼणा गॾिजी वञी हुनखे चवंदा इहो रुश्वत वठणु जाइज़ कान्हे का, जे करे थो त उन ते माण्हू केस करे या कुझु करे, कुझु एजिटेशन करे, अख़बार में ॾिए, यूट्यूब ते वञे, कंहिं बुराई खे ख़तमु कनि लाइ, इहो अॼोके दौर जो इहो जिहाद आहे। हाणे हिकिड़ो इहो कंदा कोन, पोइ चवंदा भई निमाज़ पढ़ो, भई इहो करियो, इहो माज़ूरनि जो कमु आहे, ऐं पोइ अलाह हिन जो फ़ैसिलो कंदो जेके इहे नकली माज़ूर थियनि था। बाक़ी पकड़ कंहिंजी थींदी, इनमा सबील अलज़ीन यस्तअज़िनूनका हुम अग़निया, अचे था चवनि त असां इहो कमु ॾुखियो कोन कंदासीं, आहिनि पैसनि वारा, रज़ू भई यकूनू मवल ख़वाल, हुननि खे बसि चवंदा असां राज़ी आहियूं त वेही कमु कयूं हेॾे पोयनि जे तरफ़ां। तब अलाह अला कुलूबुम फ़हुम ला यामलून या लमून, इन्हनि ते अलाह दिलनि ते ठपो आहे, तंहिं करे सही हुननि खे ख़बर कान थी पए, तंहिंजे करे क़ुर जो फ़हम हासिलु नथा कनि, तॾहिं नकली माज़ूर थी। ऐं शींहं हूंदे बि, ताक़तवर हूंदे बि रिढ जी खल पाए ऐं पाण खे माज़ूर ज़ाहिर था कनि, ऐं पोइ अलाह हिन जो फ़ैसिलो कंदो। हाणे ॻाल्हि आहे न त हिकिड़ो माज़ूर आहे, इहो कंहिं माण्हूअ खे निमाज़ लाइ कीअं चवंदो, हाणे वीचारो मंडड़ो आहे, अंधड़ो आहे, बीमार आहे, पोएड़ो आहे, हाणे वधि में वधि ईअं कंदो न, अदा भाईजान निमाज़ पढ़ो, ईअं कंदो न। लेकिन इहा हदीस ॿुधो, चए थो त पंहिंजो शरह रियाज़ सालीन में आहे त इन तारिक सलात काफ़र कुफ़रन मुख़रिन मिलत
इन अशद कुफरम यहू नसारा जेको निमाज़ नथो पढ़े उहो काफ़र आहे, पर पको काफ़र आहे, पर इन जो कुफुर यहूदिन ऐं ईसाइन खां बि वॾो कुफुर आहे। माना त निमाज़ लाइ मिंथ नाहे करणी। जेकॾहिं को निमाज़ नथो पढ़े जे तव्हांखे ताक़त आई तव्हां उन पहिरें ग्रुप मां आहियो त इनखे ॿधबो, इनखे जेल में विझिबो। इमाम अबू हनीफ़ा चवंदे जेल में वञी चुड़ी मरी वञे या तौबा करे निकिरे। लेकिन जेको आहे सो माज़ूर त ईअं कोन कंदो आहिनि, उहे चवंदा भाई जान निमाज़ पढ़ो। हाणे ॻाल्हि थी पैदा थिए त इहे जेके नकली माज़ूर आहिनि इहे त क़ादिर आहिनि त उन ते सख़्ती कनि त तूं निमाज़ छो थो पढ़ी। इहे बि इहो ॾिढ जी खल पाए चवंदा भाई निमाज़ पढ़ो, भाई निमाज़ पढ़ो। निमाज़ जे लाइ ॿाहूं त वीचारो माज़ूर ॿियो कुझु कोन थो कयो, उहो ॿधंदो न। डंडा मुठा कीअं ॿधंदा, उहो जमायत ठाहींदा, उनखे विझंदा। तव्हां वञो मके में, उते जेकॾहिं निमाज़ जे टाइम ते तव्हांखे को माण्हू आहिनि पुलिस पकिड़े वेंदसि ऐं पोइ उनजी पहिरीं कांच लाइ ॾिसंदा त मुस्लमान आया न आहे। उन खां पोइ उनखे चवंदा जेल में हल। पोइ जॾहिं तौबा कंदो मां पढ़ां थो असांजे कंपनी में डॉक्टर खे पकिड़े आहे, चए पियो मैं ॿाहिरि घूम रहा था, बसि उस वक़्तु नमाज़ चल रही थी, मुझे पकड़ लिया और ले गए। सॼो उन हवाल मूंखे ॿुधायो। तंहिंजे करे अलाह ताला फ़रमाए थो वकाल लज़ीन कफ़रू ला तस्मऊ लिहाज़ल क़ुरान व अलगऊ फी। काफ़रनि जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके में क़ुरान हलायो ऐं मुस्लमान निमाज़ में ज़ोर सां क़ुरान पढ़णु लॻा त माण्हू मुस्लमान थियणु लॻा। त इन्हनि मुशरिकनि पाण में हिकिड़ी मीटिंग कई, पाण में वेठा, चऊं भला छा कयूं, हे इस्लाम फैलिजे थो, हे त असांजो सॼो असां सभु हे जेके शिरक जा निज़ाम रखिया आहिनि, पेतियूं रखियो अथऊं, इन में ॾोकड़ न पवंदा त जेको आहे सो असां त ग़रीब थी वेंदासीं। हाणे इनखे कीअं रोकियूं? सोचे चयूं त नबी साईं खे शहीद कयूं। चई न, पोइ जहिड़ा ख़ानदानी जहिड़ा थी वेंदा, हुनजो बि वॾो क़बीलो आहे। पोइ चई छा कयूं? पोइ आख़िर हिकिड़ी ॻाल्हि ते मुतफ़िक़ थिया। अलाह ताला जी इहा सीक्रेट मीटिंग जा मिनट्स क़ुर में ॾिना आहिनि। चए थो वकाल लज़ीन कफ़रू ला तस्मऊ लिहाज़ल क़ुर। चई नंबर 1 त इहो आहे त तव्हां को बि क़ुर न ॿुधे। हाणे इहा साॻी ॻाल्हि अॼु बि आहे न। हाणे असांजो अरबी त असांजी ज़बान कान्हे, असांखे चवनि था त क़ुर माना न पढ़ो, तव्हां का थींदो। माना उहो साॻियो सिलसिलो हले पियो थो। इहे अंग्रेज़नि बि इहा ई पॉइंट वरिती इस्लाम में, इंडो पाकिस्तान में। ऐं पोइ हुननि चयो त साईं भला ठीकु आहे असां त न ॿुधूं, पर हे जो अचे निमाज़ हरम में पढ़नि था, माना उन वक़्त में त हे जेको हाजी अचनि था या जेके वापारी जेके अचनि था हज इहो उमिरो करणु, त उहे त ॿुधंदा। पोइ चऊं उहो अलगौफ़ी, माना उते तव्हां दॿा खणी वञो, तूतारियूं खणी वञो, जॾहिं उहो किरात कंद वठी वॼायो डंडड़ऊं तूतारियूं वॼायो ल अलकुम तगलिबून, त इन सां हू मुस्लमान कोन थींदा, त क़ुर पहुचंदनि कोन। ल अलकुम तगलिबून, ऐं तव्हांजो ग़लबो क़ाइमु रहंदो, तव्हांखे ॾोकड़ पिया मिलंदा। छो त असां जेके आहिनि सो 360 जेके इहे बुत रखिया आहिनि अलाह जे वलियुनि जा, ऐं असांजा इहे बुत ते अची घुरूं था त इहे बुत उनखे जन्नत में मैसेज था कनि, उहो अलाह खां कमु करणु। साॻियो हिंदुनि वारो कॉन्सेप्ट हो इन्हनि जो। त चए थो त तव्हां ईअं कयो। पोइ अलाह ताला असांखे वरी उन जवाब में छा थो चए, वैज़ा कुरियल क़ुरान फस्तमिऊ लह। चए थो जॾहिं क़ुरान पढ़ियो वञे कनु ॾेई ॿुधो, व अनसितू माना ख़ामोश रहो, माना हुननि वांगुरु तूताड़ियूं ऐं दोल न वॼायो। ल अलकुम तुरहमून, छो जे क़ुरान तव्हां सम्झी ॿुधंदव त हिकिड़ो तव्हां सां अलाह कंदो, तव्हांजे मथां रहम कंदो, तव्हांजे मथां माना रिज़्क़ वधाईंदो, तव्हांजे मथां अलाह रहम जी नज़र कंदो। तंहिंजे करे इमाम उबैदुल्लाह लिखियो आहे क़ुरानी शऊर इनकलाब में त क़ुरान हकीम का मकसद सिर्फ़ ये है कि ऐसी सोसाइटी पैदा की जाए जो सिरात मुस्तकीम पर चलती हो। इसीलिए वो हर शख्स से, ये कुरान पाक हर शख्स से सूरह फातिहा का इकरार कराना चाहता है ताकि हर वक्त उसके जहन में रहे। तो माना सूरह फातिहा बार बार जो पढ़ूं था त इहदिन सिरातल मुस्तकीम, त इन में असां अलाह खां शइ था घुरूं, वरी अलाह सां वाइदो था कयूं इहा क नाबुद व इहा क नस्तईन। अलाह साईं तोसां गारंटी था ॾियूं तोखे त तोखां सवाइ कंहिंजी इबादत कोन कंदासीं ऐं तोखां सवाइ ॿियो कंहिंखां कोन घुरंदासीं। त इहा एग्रीमेंट आहे न। त चए थो त इन लाइ क़ुर जो मक़सदु अहिड़ी सोसाइटी पैदा करणु आहे जेका सिरात मुस्तकीम ते हले, ऐं इन लाइ हर शख्स से सूरह फातिहा का इकरार कराना चाहता हो ताकि हर वक्त उसके जहन में रहे और ये इस अमर को हर दम मलहूज़ खातिर रखे कि उसकी ज़िंदगी का मकसद इस किस्म की सोसाइटी पैदा करना और कुछ नहीं। माना असांखे अहिड़ी सोसाइटी ठाहिणी आहे जेका हक़ ते हुजे ऐं ज़ालिमनि जी मदद मज़लूमनि जी मदद करे ऐं मुल्क में अमुन अमान क़ाइमु करे। उन खां पोइ ॻाल्हि आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में हिकिड़ी ॻाल्हि कई आहे त कंहिं माण्हूअ जे सीने में कीनो ऐं दुश्मनी हूंदी आहे, माना बाहि पई हुनखे ॿरंदी आहे त हीअं कयां हुनखे ॾियां। नबी साईं फरमायो आहे त जन्नत के दरवाज़े पीर और मां हाणे तर्जुमो कया, चए थो नबी साईं फरमायो त जन्नत जा दरवाज़ा सूमर ऐं ख़मीस ॾिनी खोलबा आहिनि।
ऐं उन्हीअ बाने जी मग़फ़िरत करे कबी आहे जेको अलाह ताला सां शिरक नथो करे। जीअं शाह लतीफ़ चयो त ॾातार त तूं ॿिया मिड़ई मङणा मींहं मुदाए था वसणा सदा वसी तूं, माना सिर्फ़ु अलाह ई ॾींदो आहे। अलाह खां सवाइ सभु अलाह खां घुरंदासीं। अलाह ताला खां सभ खां घणियूं दुआऊं कंहिं घुरियूं आहिनि? रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तो चए थो त अल्लाह ताला शिरक न करता हो सवाए उस शख्स के जिसके और उसके भाई के दिल में एक दूसरे के लिए कीना व अदावत हो। माना जेकॾहिं तव्हांखे कंहिंजे दिल में कीनो अदावत आहे, फिर इन दोनों के बारे में हुक्म होता है कि इनकी मग़फ़िरत में इंतज़ार करो यहाँ तक कि सुलह करे। माना उन जे मग़फ़िरत जो इंतज़ारु करायो थो वञे ऐं इहो इंतज़ारु आहे त मन ई इहा कीनो ऐं बाहि कढी भाव सां सुलह करे, तंहिंजे करे इंतज़ारु करे ऐं इन्हनि जे मग़फ़िरत जो इंतज़ारु कयो जेसि ताईं कि पाण में सुलह करे। तंहिंजे करे मिटनि माइटनि भेनरुनि भाउरनि सां मायुनि जे चवण ते या पंहिंजे चवण ते उन्हनि सां क़तअ तइल करणु, ग़रीब भेण सां न ॻाल्हाइणु, इहा क़तअ रहमी आहे। क़तअ रहमी करण वारो यानी रिश्ते नाते तोड़ने वाला जन्नत में दाख़िल कोन थींदो। ऐं वॾाई करण वारा चए थो त ख़ाक से तुम और ख़ाक से हम, भई तूं बि मिटीअ मां पैदा थियो आहीं ऐं मां बि मिटी मां पैदा, पोइ ख़ासि हो तुम और आम है हम, छो मां छो आम आहियां तूं ख़ासि थी वियो आहीं। तंहिंजे करे ॿी जाइ ते अचे थो त कंहिंजी परेशानी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो त जेको दुनिया में कंहिं मोमिन जी परेशानी दूर करे थो अलाह ताला क़यामत जे ॾींहुं उन जी परेशानी दूर कंदो। जेके अमीर माण्हू हुआ उन वक़्तु उन ज़माने में त इन्हनि जेको सो कालल मला मिन क़ौम हिल लज़ीन कफ़रू कज़बू बिलिक़ाइल आख़िरत, इहे माण्हू आहे जिन चयो त कुफ़ुर कनि था ऐं आख़िरत खे मञीनी कोन था, लेकिन अतरफ़ ना हूं फ़िलहाल दुनिया, लेकिन चए थो मां हिन दुनिया में उनखे अमीर माण्हू कयो आहे। ऐं माण्हुनि खे छा पिया चवनि पिया मा हाज़ा इला बशरुन मिसलुकुम, जीअं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह जो रसूल न आहे, आम बशर आहे। सबब याकुल मिमा ताकुलून मिनहू व यशरब मिमा तशरबून, छो त हू बि मानी बि खाए थो ऐं जेको तव्हां पियो था पियो था। माना छा मतिलबु आहे त हिन खे फ़रिश्तो हुजणु खपे हा। चवंदा जेकॾहिं अलाह पंहिंजो को रसूल मोकिले त फ़रिश्तो मोकिले, हे त असां जहिड़ो इंसानु आहे, खाए बि थो ऐं पीए बि थो। तंहिंजे करे चवणु लॻा वलन अत तुम बशरन मिसलकुम, तंहिंजे करे पाण जहिड़े माण्हू सां जेको खाए थो पीए थो, इन्हीअ जो तव्हां चयो मञींदव इन कुमिज़न लख़ासरून त इहो माण्हुनि खे पिया चवनि त जीअं हिन जा बुत रहिजी वञनि पैसो कमाइनि। तंहिंजे करे ईअं थियो। वरी हज़रत मूसा अलैहिस्सलाम के जॾहिं दरियाह मां टिपी परे पासे वियो त हिकिड़े ॻोठ में लंघिया, उते हिकिड़ो मंदरु हो ऐं घणे भाङे हिंदुनि जो हो, छो त हिंदुनि जो मज़हब सफ़ा पुराणो आहे। उन्हनि वरी उन में उते हिकिड़े गऊं या गाबे जो बुत रखियो ऐं उनजी पूॼा पिया कनि। चमचा त वेठा हूंदा आहिनि, पोइ जेको सामरीअ जो ॿ टे ग्रुप जेके इंटेलिजेंट आहे उहे वञी हुन सां मिलिया त बाबा छा था कयो, पोइ उन्हनि खे हयूं कूड़, चऊं जेको आहे सो हिते माण्हू अचनि था, उनजा कमु थियनि था, हे कमु करे थो, हीउ जेको अलाह आहे या अलाह जो छा आहे मूंखे ख़बर न आहे। तंहिं ते जेको आहे सो इहो ॾिसी ऐं कालू या मूसा अजल लना इलाहन कमा लहुम आलिया, त अची डेलीगेशन वियो हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे, चयूं असांखे बड़ो गाबो ठाहे ॾे, हिननि जा कमु थियनि पिया था, हाणे असां छा कयूं। काल इन कुम क़ौमुन तजहलून, त मूसा बेवकूफ़ो चरियो जाहिलो, तव्हां जाहिलो आहियो छा। इन हाउला मुतबरुन माहूं फ़ी, इहो जेको कुझु कनि था इहे तबाह थियण वारो आहे। व बातिलनि मां कानू या मलूं, इहो सभु कूड़ आहे जेको कनि था। कुल अगैर अलाह अबगी कुम इलाहूं, तव्हां अलाह खे छॾे ॿिए खे इलाह था सम्झो, सो बि गाबे खे। उहो फज़ल कुम अल आलमीन, अलाह तव्हांखे इन्हनि गाबनि खां जानवरनि खां फज़ील ॾिनी आहे। इहे सभु तव्हांजा कम आहे, उनखे कुही खाओ, तव्हांजो खीरु पियो था। तंहिंजे करे जेके दुनिया में जेके वॾा वॾा मज़हब आहिनि उहे छा था कनि, इहो ई शिरक कंदा। हादू माना इहे जेके यहूदी आहिनि, यहूदी हज़रत उज़ैर खे अलाह जो पुटु था सम्झनि। अंसारी जेके ईसाई आहिनि हज़रत ईसा खे अलाह जो पुटु सम्झी शिरक कनि था। साबईन इहे जेके आहिनि से इहे हिंदू आहिनि, इहे मलाइकनि खे अलाह जूं नियाणियूं सम्झनि था ऐं शिरक कनि था। लेकिन इन में हीउ बि आहे, इहे हिंदू जेके बि हिन ॾे नबी आहे उनखे भॻवान था सम्झनि, माना जेके बि हिन वटि नव जेके अवतार आया आहिनि उन्हनि खे भॻवान था सम्झनि। ऐं साॻे नमूने सां वरी ईसाई जेके आहिनि से हज़रत ईसा जेको अलाह जो रसूल आहे उनखे अलाह था सम्झनि। वरी जेको यहूदी आहिनि हज़रत उज़ैर जेको अलाह रसूल आहे उनखे अलाह था सम्झनि। ऐं जेके मजूस आहिनि उहे सिज चंड ऐं बाहि जी पूॼा था कनि। ऐं जेके शिरक करण वारा आहिनि उहे वरी बुज़ुर्ग शख़्सनि जूं मूर्तियूं या क़बरूं ठाहे उन्हनि खे निशाननि खे पूॼनि था।
पर अलाह मोहिद उहो आहे जेको अलाह खां सिधो घुरनि था। इहे डिफरेंस आहिनि, इहे अध्यान जेको इनशा हाणे ब्रेक वठूं था, ब्रेक खां प्रोग्राम को जारी। अल्लाह ताला तव्हांखे अजुर ॾींदो। तव्हां हींअर सहरीअ में वेठा आहियो, कमु बि कयो था, लेकिन अलाह जे दीन जी ॻाल्हि ॿुधो था, क़ुर ॿुधो था। त ॻाल्हि इहा आहे त इहो जेको शिरक आहे न, अलाह खे पसंदि कोन्हे कोई। तव्हां ॾिसो त मेजर जेके मज़हब आहिनि शिरक कनि था, तंहिंजे करे चवनि था न जन्नत में अक़लियत वेंदी, अक्सरत जहन्नम में वेंदो। हाणे जेको सो जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त न अलाह खां घुरो, अलाह कंदो। इहे जेके तव्हां बुत लॻाया आहिनि, इहे जेके अलाह जे वलियुनि जूं जेके मूर्तियूं आहिनि, इहे जेके तव्हां लॻायूं आहिनि, इहे कमु कोन्ह थियूं कनि। उहे बुज़ुर्ग अलाह वटि वेठा आहिनि त आवाज़ ई कोन्ह थो वञे, तव्हां कीअं था इहे पंहिंजी पेतियूं रखियो ॾोकड़ कमायो। त छा चवणु लॻा, कालू जे ते नाले न बुध न बुध अलाह वहदहू। त चऊं त नबी करे साईं इहो कहिड़ो थो दीन आंदो आहे जो हिकिड़े अलाह खां असां घुरूं। उहा नज़र मां कान या बुध आबाऊं न, पोइ बाक़ी जेका असांजा वॾा बुज़ुर्ग इन्हनि खां घुरंदा हुआ, उन्हनि खे छॾे ॾियूं। इहो कहिड़ी ॻाल्हि आहे त बसि हिकिड़ो अलाह खां असीं छो घुरूं। असांजे अबनि ॾाॾनि अलाह सां गॾु हिननि खां बि घुरियो आहे। तंहिंजे करे चई थो त असांखे अज़ाब थींदो, फातिना बेमा तइदुना, भली आण अज़ाब, असां डिॼूं कोन्ह था। इन कुंत मिन सादिकीन, बल्कि तूं सचो आहीं त असांखे अज़ाब माराए। तंहिंजे करे इहे जेके काफ़र हुआ, अजिबू अंजाहु मुंज़िरु मिनहुम, त इन्हनि खे अजब थो लॻे त इहो असां मां कीअं थो को रसूल थी सघे। वकाल काफ़िरुन हाज़ा साहिरुन कज़ाब, ऐं काफ़र चवणु लॻा त न हीउ जादू थो करे ऐं कूड़ थो हणे। अजाल आलिहत इलाहू वाहिद, इहो कीअं थो थी सघे त हिकिड़ो अलाह सभु कमु कंदो। इन हाज़ाल शयुन उजाब, इहा अजीब ॻाल्हि असां वटि कोन्ह थींदी। तंहिंजे करे उन्हनि पंहिंजे मुरीदनि खे जेके आहिनि उन्हनि खे छा चवणु लॻा, वन तलक मलव मिनुम, इहे जेके पीर हुआ उते मके जे मुशरिक़ जेके इहे ज़ियारतूं रखियो वेठा, उहे चवणु लॻा निमशू न बाबा पंहिंजे तरीक़े ते हलो, वसबिरू अला आलिहतकुम, हे जेको कमु आहे इन ते ॼमी रहो। इन हाज़ाल शयूं युरात, असांखे इन शइ जी ज़रूरत आहे, हिन नवें दीन ते न वञो। ऐं जेको आहे सो मां समेना बिहाज़ा, इहा शइ त असां कॾहिं ॿुधी कान्हे का, जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॻाल्हि थो करे त हिकिड़े अलाह खां घुरो। फ़ी मिलतिल आख़िर, कॾहिं बि कंहिं मिलत में इहा शइ असां कोन घुरी आहे। इन हाज़ा इलल इख़्तिलाफ़, ऐं इहो जेको आहे सो हाणे इख़्तिलाफ़ जी माना मूंखां ज़हन मां निकिरी वई आहे, मां मोबाइल बंदि करे छॾी आहे। सो बहरहाल माना इन में इहो जेको सो अहिड़ो थियो ई कोन्हे, इन में को शक आहे असांखे। बहरहाल मां क़रीब क़रीब माना कयां थो। तंहिंजे करे अलाह ताला फ़रमाए थो त जॾहिं मूसा अलैहिस्सलाम खे चयनि न त असांखे इहो ठाहे ॾे गाबो, त चवनि थो कुल अफ़ गैर अलाह तामरूनी आबुद अयुल जाहिलो, हाणे तव्हां मूंखे था चओ त मां अलाह खे छॾे ऐं ॿिए खे पूॼा, गैर अलाह खे पूॼा। हालांकि चए थो लक़द उहिय इलैक, जॾहिं की अलाह ताला जो तव्हां ॾे इंस्ट्रक्शन आयल आहिनि क़ुर में, उहिय इलैक व इलल्लज़ीन क़बल, ऐं अॻियनि क़ौमुनि जे मज़हबनि में बि साॻी ॻाल्हि आहे। हिंदुनि जो बि अक़ीदो आहे त इन्हनि जा बुज़ुर्ग जन्नत में वेठा आहिनि भॻवान सां, तॾहिं मूर्ति लॻाई अथनि। इहा मोबाइल वांगुरु इक्विपमेंट आहे, हू मूर्तियुनि खे पूॼनि ई कोन्ह था। तव्हां चओ था हिंदू पथर चरिया आहिनि जा हिंदू। हाणे मिसाल तौरु इहे मोबाइल आहे मूं वटि, मां हिन में पंहिंजे कंहिं ॾाॾीअ ॾे फ़ोन थो कयां, हा ॾाढी ख़ुशि आहीं, अलाह ख़ुशि, ॾाढी दुआ कजांइ वग़ैरह वग़ैरह। हाणे केरु चरियो मूंखे चए अदा हे तुंहिंजी ॾाॾी आहे मोबाइल, छो तूं इन खे थो पूॼी, तूं हिन सां थो करीं। बेवकूफ़, हीअ त कम्यूनिकेशन इक्विपमेंट आहे। हू बि ईअं था चवनि त हे असांजूं मूर्तियूं मोबाइलूं आहिनि जेके जंहिंजी शिकिल बुज़ुर्ग जी मूर्ति ठाही त उहो अलाह ताईं पहुचाए थी। माना वधीक असां खां सियाण, घटि में घटि हिंदू पंहिंजे किताबनि ते त हलनि था न, छो त उन्हनि जे वेदनि में बि क़ुर वारियूं काफ़ी आयतूं आहिनि। उन में ज़रूरु उन्हनि पढ़ियो हूंदो त जॾहिं बि को नेक शख़्स गुज़ारे थो त हिते कोन्हे हुनजो रूह, उनजो मथे अर्श में आहे ऐं जन्नत में आहे। असांजे रसूल सल्लल्लाहु इहा ॻाल्हि कई हिननि जे मज़हब में, हू त पंहिंजे मज़हब ते अमल कंदा, असां त चऊं त न साईं जेको आहे सो हिन सिम में पियो आहे। तंहिंजे करे अलाह ताला फ़रमाए थो त लक़द उहिय इलैक व इलल्लज़ीन मिन क़बलिक, इहा इंस्ट्रक्शन तव्हांखे बि आहे ऐं तव्हां खां अॻियनि क़ौमुनि ऐं किताबनि में आहे। लैन अशरक़्त, जे शिरकू कंदव अलाह सां गॾु कंहिं ॿी हस्तीअ खे सॾींदव, ल यहबतन अमलुक, तव्हांजूं सभु निमाज़ूं चट, तव्हांजा रोज़ा चट थी वेंदा। वल तकूनन मिनल ख़ासिरीन, जॾहिं तव्हांजो इहो सभु चट थी वियो त फेल थींदव ऐं तव्हां खसारे में हलिया वेंदव।
हाणे अलाह ताला जॾहिं इंसान खे पैदा कयो न त कुझु शइ अलाह ताला हुन जे सिस्टम में विझी छॾी, उहा ॿाहिरि न निकिरंदी। कहिड़ी शइ विधी अथई, ॿुधो क़ुर छा थो चए। हिकिड़ियूं त शयूं आहिनि, मिसाल तौरु मां लस्सी पियां या शरबत पियां, इहा त मुंहिंजो ऑप्शन आहे, पर कुझु अहिड़ी हिकु ॿ शइ विधी अथई जेको असां वटि ऑप्शन ई कोन्हे, उन ते असां अमल कयूं ई कयूं, तव्हां कंदा ई न। उहे कहिड़ियूं शयूं आहिनि, ॿुधो क़ुर मां। अलाह ताला फरमाए थो, इज़ अख़ज़ रब्बुक मिन बनी आदम मिन ज़ुहूरिहिम ज़ुर्रियतहुम, जॾहिं अलाह ताला पंहिंजो आदम अलैहिस्सलाम जे पुठीअ मां हुनजो सॼो औलाद कढियो, माना रूह निकिरी आया सभई। हाणे जेके पैदा थिया आहिनि, जेके क़यामत में पैदा थींदा, उन्हनि खे ख़िताब थो अलाह साईं करे, व अशहदुहुम अला अनफुसिहिम, चई तव्हां मूंसां एग्रीमेंट कयो, माना तव्हां साइन कयो। ॿुधो ॻाल्हि, पहिरियों नंबर 1, अलस्तु बि रब्बिकुम, छा मां तव्हांजो रब आहियां या न आहियां? कालू भला शहद न, त चई त असां साईं एग्रीमेंट था कयूं त वाक़ई तूं असांजो रब आहीं। पोइ चए थो अन तक़ूलू यौमल क़ियामत, मतां क़यामत ॾींहुं वरी अची चओ इन्ना कुन्ना अन हाज़ा गाफ़िलीन, त इन ॻाल्हि जी ख़बर ई कान्हे। हाणे छा मतिलबु ईंदो? इन जो मतिलबु आहे त रब खे ॻोल्हणो। हर ॿार जेको ॼमे थो उहो उथण सां चवंदो त को न को मथे आहे जंहिं असांखे पैदा कयो आहे। पोइ उहे वरी भुलिबा, के वरी चवंदा त हीउ चंडु आहे रब असांजो। पर हर क़ौम कंहिं न कंहिं रब खे ॻोल्हणी, छो त उहो हिननि में इहा शइ उन्हनि जे अंदरि पियल आहे त रब आहे, उनखे ॻोल्हणो आहे। नंबर 2, ॿी कहिड़ी शइ? औ तक़ूलू इन मां अशरक आबाउना मिन क़बुल व कुन्ना ज़ुरियतन मिन बादिहिम, या ईअं अची न चइजो त हे जेको शिरक आहे या मूर्तियूं या हे जेके मुअन खां घुरण, इहे त असांजे बुज़ुर्गनि जे ज़माने खां हुई। व कुन्ना ज़ुरियत मिन बादिहिम, असां त पोइ आयासीं ऐं असां त हुननि जे चवण ते हलियासीं। अफ़ तुहलिकुना बिमा फ़अलल मुब्तिलून, पोइ उन्हनि जे करे असां इन रस्ते ते वियासीं त पोइ उन्हनि खे हलाक कंदे या असांखे छो मारींदे? असां त हुनजे पोयां हलियासीं। अलाह चए थो इहा ॻाल्हि मूंसां न कजो, इहा ॻाल्हि मां न ॿुधंदोसां। छो त हिकिड़ो त आउं तव्हांखे क़ुर ॾिनो, ॿियो तव्हांखे इल्मु ऐं अक़ुलु ॾिनमि। तव्हां इहो नथा चई सघो त असांजो ॾोहो करे, अंधा हो या तव्हां मेहूं ॿकरियूं आहियो जो बसि तव्हांखे रिढुनि में जीअं होॾे वठी था वञो। तव्हां इंसानु आहियो। जेकॾहिं तव्हां जन वॾनि का ग़लती कई आहे, क़ुर हुनजो तफ़सीर ॿुधाए थो त इहो चवणु त हाणे बुज़ुर्गनि कयो आहे, वॾनि कयो आहे, असां साॻियो कयूं। अलाह चयो त इहा ॻाल्हि मां ॿुधंदुसि ई कोन। औ तक़ूलू, माना इहो मरी अची मोटी अची मूंखे इहो आर्ग्यूमेंट मां तव्हांजो न ॿुध, कंदा त ज़बान बंदि करे छॾनि। चए थो कज़ालिक नुफ़सिल आयात वल अल्लहुम यरजून, चए थो हे ॾिसो तव्हांखे मां आयतूं इन लाइ थो तफ़सीर सां ॿुधायां त माना तव्हां सुधरी वञो मोटो। माना 2 शयूं असांजे इन में सिस्टम में पहलियूं आहिनि। नंबर 1 त अलाह आहे, रब आहे, पर पोइ किथे आहे उहो तव्हांखे पाण ॻोल्हणो आहे। कोई भुलिजी पिया कई आहे, पर अलाह ताला फरमायो त जॾहिं तव्हां हेठि वञो, इमा याती यन्नकुम मिनी हुदन, मुंहिंजे तरफ़ां तव्हां वटि क़ुर ईंदो, फमन तबिया हुदाया, जे इन कोर्स खे तव्हां हलंदव त पोइ तव्हां बची वेंदव। माना तव्हांखे हिते ख़बर पवंदी तव्हांजो असली रब कहिड़ो आहे, पर ॻोल्हींदव ज़रूरु रब। तंहिंजे करे ॾिसो न, हर क़ौम जो को न को इबादत जो तरीक़ो आहे। का क़ौम इबादत खां ख़ाली न, कंहिंजी था इबादत कनि, कंहिं न कंहिंजी कनि था, उहो उनखे रब सम्झंदा, छो त इहे हिननि जे जीन में पियल आहे इहा शइ ॻोल्हणु। बाक़ी शिरक जे बारे में तव्हां पंहिंजो अक़ुलु इस्तेमालु कयो, क़ुर खे वठो, बुज़ुर्गनि जे मथां न हणिजो। या को किताबु पढ़ियव कंहिं ठग जो त साईं मां छा कयां, हिन त हेॾो वॾो आलिम हो, उन लिखियो आहे त इहो शिरक जाइज़ आहे तॾहिं थो कयां। चए थो इहो मां तव्हांखां दलील कोन ॿुधंदुसि। अलाह ताला वधीक फरमाए थो, इन लज़ीन तदून मिन दूनिल्लाह, चए थो अलाह खां सवाइ जिन खे तव्हां सॼो था न, इबादुन अमसालकुम, बाबा उहे बि तव्हां वांगुरु मुंहिंजा मोहताज बाना आहिनि। फदूहुम, पर हाणे तव्हां सॼो था, हिन दुनिया में आहिनि मुंहिंजा रूह मथे वेठा आहिनि। फदूहुम, भली तव्हां हुनखे सॼो, फल यस्तजीबू लकुम, तव्हांखे सॾु ॾींदा, इन कुंतुम सादिकीन, जेकॾहिं तव्हां सच आहियो। माना छा, कन हुन जा कमु कंदा, बाक़ी ज़बान अलाह सां गूंगो करे छॾियो अथनि। अलाह जे वलियुनि जे नाले तव्हां इहो अक़ीदो था रखो त गूंगा आहिनि। भई जेकॾहिं ॿुधनि था त सॾु ॾींदा न। मां कंहिंखे सॾु कयां परे कमरे में त सॾु ॾींदो, नथो सॾु ॾिए त माना ॿुधे कोन थो। हाणे अलाह साईं अञा छा करे, एॾो क्लियर क़ुर खे रखे वेठो आहे। वरी पुछे थो, भला जिन खे तव्हां सॼो था, जेके हिन दुनिया में बि कोन्हनि, अलहम अर्जुलीन यमशून बिहा, तव्हां ॾिठो आहे त पेरनि सां हलनि था पिया। अम लहम ऐदी यब तिशून बिहा, या हथ ॾिठा त तव्हांखे वधाए हीअं था कनि। अम लहम अयुन युनसुरून बिहा युबसुरून बिहा, छा अखियूं अथनि जंहिंसां ॾिसनि था। अम लहम आज़ानू यसमऊन बिहा, छा ॾिठा अथव न कन हुन ॿुधनि था, पका तव्हांखे तव्हांजी दुआ ॿुधनि था। कुल इदुरू शुरकाकुम, अलाह चए थो भली तव्हां इन्हनि शरीकनि खे सॼो,
सुम कीदूनी, भली मूंखां ज़ोरीअ कमु करा। हिते कीदूनी माना भली तव्हां मुंहिंजे मथां माना मूं ते हमिलो कयो या कयो, फला तुंज़ुरू, ऐं मूंखे मोहलत बि न ॾियो। चयो ॾिसूं कीअं थो तव्हांखे पुटु वठी ॾियनि तव्हांखे मूंखां ज़ोरीअ, भली कयो ऐं मूंखे मोहलत बि न ॾियो। तंहिंजे करे अलाह साईं फ़रमाए थो इन वलीउल्लाहुल्लज़ी नज़्ज़लल किताब, इन वलीउल्लाहुल्लज़ी नज़्ज़लल किताब, अलाह उन जो भरिजलो आहे, अलाह उन जी मदद कंदो, उहो अलाह जंहिं क़ुर ॾिनो आहे। वहूअ यतवल सालिहीन, नेक माण्हुनि सां अलाह ताला दोस्ती रखे थो, उनजो वाली वारिस थिए थो। वल्लज़ीन तदून मिन दूनिही, अलाह खां सवाइ जंहिंखे बि तव्हां सॼो था, कहिड़ी बि पोज़ीशन जो आहे, ला यसू नसरकुम, इहो तव्हांजी हेल्प करे कोन सघंदा। वला अनफुसुम यंसरून, हिन वक़्तु जेकॾहिं गुज़ारे वियल आहिनि त उहे पंहिंजे अमलनि जो बि इज़ाफ़ो नथा करे सघनि, पंहिंजे निमाज़ुनि में वाधारो कोन था करे सघनि, या कुझु अमल में जेके हुननि नेक कमु कया आहिनि उन में इंक्रीज़ नथा करे सघनि, त माना वला अनफुसुम यंसरून, पंहिंजी मदद बि पाण नथा करे सघनि। तंहिंजे करे अलाह फ़रमाए थो ज़ालिक मसलुल क़ौमिल लज़ीन कज़्ज़बू बिआयातिना, इहे जेके मिसाल तव्हांखे ॿुधायनि उन्हनि क़ौमुनि जा आहिनि जिन क़ुर खे पढ़नि कोन था, क़ुर जूं आयतूं नथा ॿुधाइनि, या तव्हां ताईं क़ुर पहुचायो कोन था। तंहिंजे करे चए थो फ़क्सिल कसस, तव्हां क़ुर में जेके बि पुराणियूं ॻाल्हियूं आयूं आहिनि, अलाह ताला जेके ॻाल्हियूं पुराण में कयूं आहिनि त हीअं थियो, पोइ हिकिड़ो अंधो थियो, वरी हुनखे मां मारियो 100 साल खां थियो, चए थो इहे सभु इन्हनि खे स्टोरियूं ॿुधाए जेके सचूं आहिनि। अलाह क़ुर में चए थो त इहे मां कूड़ अलाह नौज़ बिल्लाह कोन आया आहिनि, बल्कि इहे सचा वाक़िआ थी आहिनि। फ़क्सिल कसस, इहे क़ुर मां उन्हनि खे ॻाल्हियूं ॿुधायो, लअल्लहुम यतफ़क्कुरून, त मन सोच कनि ऐं सम्झ कनि। जॾहिं असीं आख़िर में चऊं था त इहदिन सिरातल मुस्तक़ीम, कि अलाह साईं असांखे सिधो रस्तो ॾेखार, त इन जी माना छा आहे? यानी इहा दुआ आहे, हिदायत मां आहे, जिसकी माना है रहनुमाई करना, यानी जहाँ पहुंचना है उस मंज़िल की राह बताना और चलाना। जेको चऊं था इहदिन सिरातल मुस्तक़ीम, त असां त अलाह जे हथ में पंहिंजी वाॻूं ॾियूं था न, त अलाह साईं असांजी मदद कर, असांखे उन रस्ते ते पहुचाए जेको ज़रूरी आहे। इहो था अलहम शरीफ़ में चओ इहदिन सिरातल मुस्तक़ीम। हाणे इहा साॻी आयत हिंदुनि में बि आहे, वेदनि में, मां तव्हांखे कढी ॾेखारियां थो। क़ुर में अचे थो न इहदिन सिरातल मुस्तक़ीम, त माना हमारी सीधे रास्ते की रहनुमाई फरमा। ऐं जेको वरी रगवीद जी आयत नंबर 16-40, हमको हमारे फ़ाइदे के लिए सीधे रास्ते पे लॻा। मां तॾहिं चवां थो न त हिंदुनि जे वेदनि जहिड़े मूं स्टडी कई आहे त साॻियूं आयतूं आहिनि, ॿुधो साॻी आहे न, त हो बि पंहिंजे रब खे चवनि था भॻवानु, हू नालो अलाह जो भॻवानु रखियो अथनि ऐं अंग्रेज़नि गॉड रखियो आहे। हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, पर आहे त उहो ई अलाह। चए थो हमको हमारे फ़ाइदे के लिए सीधे रास्ते पे लॻा, इहो ऋग्वेद में अचे थो ऐं आयत जो नंबर। ऐं हीअ जेको इहदिन सिरातल मुस्तक़ीम, इहो क़ुर में हमारे सीधे रास्ते की तरह रहनुमाई फरमा, सूरह फातिहा आयत नंबर 5 आहे। तंहिंजे करे अलाह ताला इन सभिनी क़ौमुनि खे हिदायत मोकिली आहे, सभिनी क़ौमुनि ॾे नबी अची चुका आहिनि। क़ुर में अलाह ताला फरमाए थो का बि अहिड़ो क़ौम न रही आहे जंहिं को नबी न आयो हुजे। तॾहिं 1,24,000 जी ॻाल्हि पई थी हले, त इहे छाजे लाइ? सभिनी क़ौमुनि वटि आया आहिनि, पर ॻाल्हि इहा आहे त उहे उते चंबड़ी पिया आहिनि, उन्हनि जे वक़्त में लिखत कान हुई, तंहिंजे करे उन में कई शयूं विधियूं वयूं। बादशाह आहिनि, राजा आहिनि, उन में अलाए छा उन्हनि खे पंहिंजे उन्हनि जे मौलवियुनि खे खाराए ख़राबु करे उन में ख़राबु करे छॾियो। तंहिंजे करे अलाह ताला जॾहिं ॾिसंदो हो त हाणे हिन क़ौम जेको आहे सो सॼो मुंहिंजे जेको क़ुर आहे या जेको चयो अथनि उन खे विसारियो अथनि, या उन में काफ़ी तब्दीली कई अथनि, त वरी नऊं नबी मोकिलींदो त अंडू करे जेको पोयों अची चुको आहे। लेकिन हीउ क़ुर छाकाणि जॾहिं अलाह ताला ॾिनो त इहो अंडू थो करे रगवेदनि खे, अंडू थो करे बाइबल खे, अंडू थो करे ज़बूर खे, छाकाणि त हीअ आख़िरी किताबु आहे। हाणे ॻाल्हि आहे त ॻाल्हि थींदी त सुभाणे हिन में तब्दीली अची वञे त पोइ त अलाह खे नऊं नबी मोकिलिणो पवंदो। पर अलाह ताला हिन जो ज़िमो कया त असां हिन क़ुर इन्ना नहु नज़लनाहु ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून, असां हिन क़ुर खे नाज़िल कयासीं, हिफ़ाज़त कंदासीं। कीअं थो हिफ़ाज़त करे? सभ खां पहिरीं त हीउ क़ुर पाक रबी साईं जे टाइम में राइट कयो वियो, लिखियो वियो हो। उन खां पोइ उन जे वक़्त में जीअं लिखंदा विया त हिफ़्ज़ बि कंदा विया। अलाह ताला हिन क़ुर खे हिफ़्ज़ करणु आसान कयो, जो 6-7 सालनि जो ॿारु 6600 क़ुर जा SMS यादि करे थो वञे ज़ेर ज़बर सां। इहा आहे हिफ़ाज़त। तंहिंजे करे छाकाणि त हिन में हाणे तब्दीली न ईंदी, तंहिंजे करे इन्हीअ जे तुफ़ेल अलाह ताला नबी करीम
मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आख़िरी नबी कयो आहे, त हाणे ज़रूरत नबी जी इन लाइ न आहे जो नबी साईं जो जेको मौजूदो क़ुर आहे क़यामत ताईं मौजूदु रहंदो, तॾहिं उहो आख़िरी नबी आहे। जी ब्रेक वठूं था, इंशाअल्लाह ब्रेक खां पोइ। अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजो जेको वक़्तु बि हींअर हिन प्रोग्राम जो 5-10 मिंटनि में पूरो थी वेंदो। अलाह खां मूंखे दुआ आहे तव्हां थका न हुजो ॿुधण खां, ऐं अलाह ताला मूंखे हिमत ॾिए ॿुधाइण खां। ऐं हीउ रमज़ान जो महीनो आहे, तव्हां क़ुर ॿुधो था, हिकिड़ी हिकिड़ी आयत जेका तव्हां ॿुधो था ऐं सम्झो था सिंधीअ में, इन जो अजुरु तहजद में 100 रकात नफ़ल पढ़ण खां वधीक आहे। हिकिड़ी आयत क़ुर जी जेका तव्हां ॿुधी ऐं सम्झो था, इहो सॼे क़ुर जे ख़तमे करण खां वधीक में सवाबु आहे। तंहिंजे करे ॾिसो, सियाणा माण्हू जन्नत में था वञनि, अमल कलील ऐं जेको सो उनजो जेको सो सवाबु कसीर। यानी इंटेलिजेंट माण्हू छा कंदा आहिनि त थोरो अमल कंदा जो वॾो थी जेको आहे सो सवाबु कमाइनि था। इहे आहिनि तरीक़ा जन्नत में वञण जे लाइ। जीअं हाणे मूं तव्हांखे ॾिसो त इहदिन सिरातल मुस्तक़ीम, असांखे सिधो रस्तो ॾेखार। हाणे मां तव्हांखे वरी ॾेखारियो त इहो रगवीद में बि साॻी आयत आहे। असां था चऊं इहदिन सिरातल मुस्तक़ीम माना असांखे सिधे रस्ते जी रहनुमाई फरमा। रगवीद जी आयत नंबर 16-40 में आहे, हमारो हमारे फ़ाइदे के लिए सीधे रास्ते में। ॿुधा कहिड़ो फ़र्क़ु आहे? हे बि त क़ुर थियो न। माना इन जो मतिलबु आहे त अहिड़ियूं त मां अलाए सवें कढियूं आहिनि हिन में जेके क़ुर वारियूं। माना हिननि जो ॿिन्ही किताबनि जो आथर केरु आहे? साॻियो आहे। माना अलाह हिननि खे बि इहो ॾिनो ऐं हिते बि ॾिनो, पर हिननि ग़लती कीअं कई आहे? हिननि उहा ग़लती पैदा कनि जेके ईसाई कनि था। हज़रत ईसा अलैहिस्सलाम अलाह जो नबी आहे, उनखे अलाह जो पुटु करे ऐं चवनि था त इहो ई हाणे सॼो उन जी पिता पूॼा कनि, या ईसा माफ़ु कंदो, फलाण कंदो। हाणे इहो शिरक आयो सिधो सऊं, तॾहिं अलाह हिनखे मुशरिकीन चयो आहे। हिंदू बि जेके आहिनि से जेके आहिनि से छा था कनि त भॻवान खां घुरण जे बजाए मूर्तियूं लॻी उन पंहिंजे बुज़ुर्गनि वलियुनि खां घुरनि था। मक़सदु आहे त इन्हनि इहो शिरक कयो आहे। छो त शिरक खां अलाह चयो त मां तव्हांखे आयत ॿुधाई त क़यामत ॾींहुं अचे ईअं न चवंदव त असांजो शिरक त वॾनि ऐं बुज़ुर्गनि कयो आहे ऐं असां जेको आहे सो असां तुंहिंजे पोयां आयासीं, तुंहिंजा किताब पढ़ियासीं, असांखे मारींदे छा? ॾोह इन्हनि अॼु ने इहे किताब लिखिया या इन जे चवण ते लॻा। अलाह चए थो इहा मां गुफ़्तगू तव्हांजी न ॿुधंदुसि। तंहिंजे करे सिरातल मुस्तक़ीम जेका आहे इन खे सम्झणो पवंदो ॿिनि तरीक़नि सां। कंहिं लिखियो आहे मौलाना उबैदुल्ला, हे मां सभु बुज़ुर्ग ऐं तफ़सीरुनि मां कया आहिनि। त चए थो त सिरात मुस्तक़ीम जेको घुरूं था इहो ॿिनि तरीक़नि सां सम्झिबो। नंबर 1, अकुल ऐं नज़र जी रोशनीअ में सिरात मुस्तक़ीम मां मुराद आहे फितरत इंसानियत ते हलणु। इंसान हिकिड़ो फितरत जी ज़िंदगी चाहे थो जेका हुन जे सिस्टम सां कॉम्पेटिबल हुजे। जेकॾहिं असां हिन क़ुर ते न हलंदासीं त जेका ज़िंदगी गुज़रंदा एंटी फितरत आहे। पोइ नशा कंदा, शराब पीअंदा, चरिया थींदा, चोरियूं कंदा, इहो फितरत में आहे ई कान का शइ। ऐं पोइ शिरक कंदा, फितरत में शिरक आहे ई कोन। त मुराद फितरत इंसानी पे चलना, उसके तबई तक़ाज़े पूरी करना। ॿियो तरीक़ो कीअं सम्झो सिरात मुस्तक़ीम? तारीख़ तजुर्बे जी रोशनी में। जीअं तव्हांखे हींअर मां बदर जी लड़ाई ॾेखारी त फ़ज़ाए बदर पैदा कर, त इहा सिरात मुस्तक़ीम तव्हांखे इन्हनि स्टोरियुनि मां इहो तारीख़ ऐं जे तजुर्बे जी रोशनी में तव्हांखे जेका आहे सा सिरात मुस्तक़ीम मिलंदी। तंहिं ते जॾहिं चए थो त सिरात लज़ीन अनअमत अलैहिम, चऊं था अलाह साईं उन्हनि माण्हुनि जो रस्तो जिन ते तो इनाम कयो आहे। त जेकॾहिं तारीख़ जी रोशनीअ में इहा ॻोल्हि बि त इहो आहे त हिन आयत में तारीख़ ऐं तजुर्बे जी रोशनी मुयन करे छॾी आहे। त उहे माण्हू जेके पहिरीं कामयाबु थी विया, हाणे बदर लड़ाई में कामयाबु थिया न, त असां त अलाह चयो असां उन्हनि जहिड़ो कर असांखे। माना हिस्टोरिकल जेके शयूं थियूं आहिनि उन जी रोशनीअ में इहो असां चऊं था त असांखे उन्हनि जहिड़ो कर। इन मां मालूम हुआ, हाणे उर्दू में आहे छो त जेको क़ुर शऊरी इनकलाम में, इससे मालूम हुआ कि सिरात मुस्तक़ीम का तयन, यानी सिरात मुस्तक़ीम खे कीअं ॻोल्हिजे या वो कहिड़ी आहे, और सोसाइटी की तलब इंसानी फितरत का तक़ाज़ा। माना इंसानी फितरत छा थी चाहे त सिरात मुस्तक़ीम कहिड़ी आहे ऐं असां हिन दुनिया में कहिड़े क़िस्म जो सोसाइटी ठाहियूं जो इंसाफ़ हुजे, अदल हुजे, धाड़ा न हुजनि, चोरियूं न हुजनि, कमीशनूं न थियनि, जेके माण्हू आहिनि सभु ईमान वारा अलाह वारा हुजनि,
त इहा असांजी इंसानी फितरत जो तक़ाज़ो आहे। जेकॾहिं इसमें कोताही करे त ख़ुदि लाइक़ु आहे। जेकॾहिं तव्हां इन लाइ तयारु न आहियो ऐं कोताही कयो था, चओ था हाणे बसि घर में वेठा आहियूं, पादर पिया खाऊं त पिया खाऊं, ज़ुल्म पियो थिए त पियो थिए, केस कोर्टुनि में 20-20 साल पिया हलनि। हिकिड़ो माण्हू मूंखे वीचारो मिलियो, मां ॾिठो त कोर्ट में ॾिसणु नओं आयुसि त ॾिसां त हीअं कयो वेठो आहे। वञी चाचा छा थियो अथई? चई बाबा बसि केस आहे मुंहिंजो। मूं चयो चाचा छाजो? चई बसि अलाए मूंखे यादि न आहे। मूं चयो पोइ नथो थिए त? चई बाबा मां 20 सालनि खां मीरपुर ख़ासि खां पंधु ईंदो आहियां सुनवाईअ ते, न को थिए न को कमु थिए। इहो आहे इंसाफ़ु न असां वटि। तंहिंजे करे जेकॾहिं इहा इंसानी फितर जो तक़ाज़ो आहे ई कोन त अहिड़ा माण्हू अहिड़ो सिस्टम ठाहियूं जो माण्हू मरी वञनि। बसि वञु वरी सुनवाई, वरी अचु बाबा हो कोन्हे, अॼु हो कोन्हे, अॼु वकील कोन्हे, अॼु हू कोन आयो आहे, जवाबदार कोन आयो आहे। बाबा छा असांजो वास्तो आहे जवाबदार सां? तूं जज आहीं, वेही फ़ैसिलो करे, पहिरीं ॿीं टीं सुनवाई में करे। तव्हां UK में वञो, मां वकील खां पुछियो तव्हांजो बि कारो मुंहुं आहे? चई न, असांजी मैक्ज़िमम 3 सुनवायूं, बसि इन में फ़ैसिलो थी वेंदो आहे। ऐं असां वटि घणियूं 3000 सुनवायूं। तंहिंजे करे इहो इंसानी फितर जो तक़ाज़ो कोन्हे कयो। इन ख़बर पई त इहा सिराते मुस्तक़ीम खे ॻोल्हणु ऐं अहिड़ी सोसाइटी जो तलब इंसानी फितर जो तक़ाज़ो आहे। जेकॾहिं असां इन में कोताही जेको करे थो उहो लाइक़े मलामत आहे, माना उहो लानती आहे। इन जी मिसाल ईअं सम्झो त हिकिड़ो माण्हू खे बुख ऐं प्यास लॻी आहे, उञ थो मरे, हाणे चए थो मां न पाणी ॻोल्हींदुसि न मानी ॻोल्हींदुसि ऐं मरी थो वञे। पोइ उनजी ज़िमेदारी कंहिं ते ईंदी? उन ते पाण ईंदी। ऐं ख़ुदि ई लाइक़े मलामत आहे इहो शख़्स। त तकलीफ़ आहे, बीमार आहे, पर असां उन लाइ कोशिशि कोन था कयूं। पोइ इनजो मिसाल इहो ई आहे त कंहिंखे बुख प्यास लॻे पर चए न मां न मानीअ लाइ वेंदुसि न पाणी कंदुसि। तंहिंजे करे अलाह ताला फरमे थो त जेके माण्हू अहिड़ी सोसाइटी ठाहिण जी तलब कनि था त न असां गॾिजी अहिड़ो कमु कंदासीं, कंहिं न कंहिं मुल्क में तब्दीली आणींदासीं, पोइ चाहे वोटनि जे रस्ते आणो या पंहिंजो एहतिजाज जे रस्ते आणियो, सभई ऑप्शन दुनिया में अवेलेबल आहिनि। हींअर बि त एहतिजाज हलनि पिया था न। त पोइ अलाह फरमाए थो त जेका क़ौम फमा नसू मां ज़ुकरू बि, जेकॾहिं तव्हां क़ुर खे विसारे छॾींदो जेको तव्हांखे मोकिलियो वियो आहे, त पोइ जेके चंद माण्हू इहो कमु कनि था, तब्दीलीअ जी कोशिशि कनि था, त अंजईन लज़ीन यनहाउन अन सू, जेके बुराईअ खां रोकण लाइ कोशिशि कंदा ऐं अज़ाब में उन्हनि खे बचाए छॾींदा। जॾहिं अज़ाब ॾींदो सिर्फ़ु उहो ई बचाईंदुसि, बाक़ी पकड़ कंदासीं ॿियनि ज़ालिमनि जी बि अज़ाबिम बईसिम, बुछड़े अज़ाब में, बिमा कानू यफ़्सुकून, छाकाणि त इन्हनि फुस्क ऐं फुजूर कयो। अलाह ताला फरमाए थो हे जेके क़ुर वारियूं ॻाल्हियूं आहिनि इहे चेंज कोन थींदियूं। अलाह तब्दील चए थो फलन तजिद लिसुन्नत अल्लाह तब्दीला, अलाह जे हिन कानून में का तब्दीली कान थींदी। वलन तजिद लिसुन्नत अल्लाह तहवीला, न वरी को रीरूटिंग थींदी। मिसाल तौरु हिकिड़ो रोड आहे ऐं विच ते ख़राबु आहे त वरी पोइ हेॾां रूट वेंदो आहे, त अलाह चए थो इहो मूं वटि कोन्हे को, त ठहियो हिन घड़ीअ लाइ छॾियूं था, हाली हीअं था कयूं, जीअं इहो मुंहिंजो कोन थींदो। माना अलाह जो कानून तब्दील कोन थींदो। तंहिंजे करे अलाह ताला हिन क़ुर में असांखे पुराणा मिसाल ॾेई सम्झाइण जी कोशिशि कई आहे त कीअं हिकिड़ो शख़्स हो गॾह ते पियो वियो, ॾिसी क़ब्रिस्तान जे माण्हुनि खे, चई हे वरी किथां उधारींदो अलाह साईं, अलाह ॿुधी वरितो, छो त अलाह ॿुधे थो। हाणे उन खे इन लाइ कयईं जेको कुझु कयईं त जीअं असां ताईं पहुचाए, त अलाह छा कयुसि, ओॾी महिल ई साहु कढी छॾियईं ऐं गॾह बि मरी वियो, पाण में फक वञी किरी पिया। 100 साल पिया हुआ। हीअ क़ुर जी आयत, क़ुर मां थी ख़बर ॿुधायां वई, लफ़्ज़ लफ़्ज़ में लिखियलु आहे। 100 साल खां पोइ उथारियईं, उथी खड़ो थियो, हीअं निहारियईं। अच्छा, टिफ़िन बॉक्स जंहिंमें मानी बानी हुई त खोले ॾिठईं त बोर्ड बि ताज़ो लॻो पिया, खीर बि फस्ट क्लास लॻो पिया। 100 साल खां पोइ सो वेठे, लेकिन गॾो जेको आहे सो सफ़ा ज़रियूं ज़रियूं थी वियो। 100 साल में मुअल गॾो किथे बचंदो? कीड़ा खाई विया, हॾा खाई विया, किथे हॾो हिते पियो आहे, किथे ॻीचे जो हॾो हिते पियो आहे। त पोइ अलाह ताला हिन खां पुछो, चई ॾे ख़बर में आहे घणा साल निंड कई अथई? चई साईं बसि सुबुह सुतो हुउसि, अॼु मंझंदि थी आहियां, 3 परी थी हूंदी, अधु या अधु ॾींहुं। अलाह ताला चएसि पाणे अलाह पाण ॻाल्हाए, जीअं फ़रिश्ते जे रूसी मूंखे इहा ख़बर न आहे, इंफॉर्मेशन क़ुर में इहा न आहे। त चईंसि तूं 100 साल सुते, तूं हाणे ॾिस 100 साल में तुंहिंजो बोड़, तुंहिंजो खीर, सभु शयूं ताज़ियूं पयूं आहिनि, लेकिन गॾह ॾिस ॻरी वियो आहे। पर हाणे चई निहार गॾह ॾे, त अलाह हुकुम थो करे त गॾह जा हॾा चुरण लॻा ऐं आस्ते आस्ते अची पाण में ॻंढिया, वरी उनजो गोश्त ठहणु लॻो, तव्हांजो गॾो सॼो ठही वियो। त अलाह चए थो मां इहा स्टोरी तव्हांखे सम्झाइण जे लाइ ॾियां थो, त तव्हां सम्झो हे क़ुर में जेके क़िसा सचा थिया आहिनि, ऐं कॾहिं कॾहिं अलाह ताला को क़िसो कयो ई इन लाइ आहे त हिन क़ुर में विझे।
तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो त तव्हां अलाह जी तरीक़े में तब्दीली कोन ॾिसंदव ऐं न ई वरी अलाह ताला जे तरीक़े में को रीरूटिंग या पंहिंजो डीटूअर ॾिसंदव। इन जे लाइ आख़िर में जेको आहे सो अचे थो त इलामा इक़बाल चयो त फ़ज़ाए बदर पैदा कर, माना तव्हां पाण में अहिड़ी सोसाइटी पैदा कयो जेका बदर में हुई, जेके निकिता हुआ जॾहिं की थोरड़ा हुआ, ड्रिजनि बि पिया, वरी अलाह ताला हुननि खे ख़्वाब पियो ॾेखारे तव्हां खटंदव, वरी थो ॾेखारे त 100,000 फ़रिश्ता मिलंदव, वरी नबी साईं खे चए थो त अञा तुंहिंजा माण्हू घणा ड्रिजनि था, चलो मां 3000 ॾींदुसि, वरी अॻिते वधिया चई अञा तुंहिंजा सहाबी जेको सो फ़िक्र में चईनि मां 5000 फ़रिश्ता ॾींदुसि। वरी बदर जे मैदान ते जॾहिं पहुता आहिनि त उते जेको आहे सो अखियुनि ते हेपनाटाइज़ करे थो छॾे जो निहारनि था हिक ॿिए ॾे, काफ़र निहारनि था हेॾे ऐं बदर जा सहाबी निहारनि था हेॾे, त चए थो त मां तव्हांखे हेपनाटाइज़ कयो जो हिक ॿिए खे थोरा पिया ॾिसनि, यानी असुल अदत खां हर को ॿिए खे घटि पियो ॾिसे। अलाह चए थो मां इन लाइ इहो इन लाइ कयो त जीअं जंग लॻे, छो त अलाह खे फ़साद ख़तमु करिणो आहे। तॾहिं थो चए फ़ज़ाए बदर पैदा कर, पोइ वरी फ़रिश्तनि खे मोकिलींदे हिन खे डंडा ठोकियो, चए थो फ़ज़ाए बदर पैदा कर, तव्हां पाण में अहिड़ी सोसाइटी पैदा कयो जेका उहा हुजे फीलिंग वारी, बाक़ी पंहिंजी अक़लियत ते थोरे जी परवाह न कयो, उहा अलाह जो कमु आहे, पर तव्हां हिन ते क़ुर ते हली ऐं इंसाफ़ जे लाइ कोशिशि कयो। फ़रिश्ते तेरी नुसरत को उतर सघंदे, अॼु बि इहे फ़रिश्ता को गुज़ारे त कोन्हे चई इहे फ़रिश्ता बि अॼु तुंहिंजे मदद लाइ लहंदा, गर्दों से कतार अंदर कतार अबी, माना लाइनूं लॻाए हेठि लहंदा ऐं तव्हांजी मदद कंदा। इहो आहे असांखे त असांखे बहादुर थियणो आहे, हिमत करणी आहे, ऐं जेको आहे सो असीं नथा चऊं त तव्हां असां कोन करूं, पर हिकिड़े कंहिं न कंहिं तरीक़े सां बुराई खे त ख़तमु करिणो आहे न। मिसाल तौरु इस्पताल में दवाई नथा ॾियनि, पुछा कराइबी, 5 ॼणा वेंदा, कोर्ट में केस कबो, बाबा हे पैसा काॾे था वञनि दवाउनि जा। ऐं वरी जेकॾहिं हींअर शहबाज़ थो चए त मां हेतिरा अरब रुपया ग़रीब ने 5-5 बाबा शहबाज़ शरीफ़ तूं छो विराईंदे, तूं पंहिंजे घरां ॾे न, हेॾियूं मिल्कियतूं अथव तव्हांजो लंडन में, हेॾा प्रॉपर्टियूं आहिनि, अरबे खरबे अथव, इहे खणी विकिणो न, उहे ॾे न, गवर्नमेंट जे ख़ज़ाने मां छाजे लाइ तव्हां ॾींदव, छो ॾींदव गवर्नमेंट? इहो त गवर्नमेंट जो ख़ज़ानो दवाउनि जे लाइ, पघारुनि जे लाइ, रोडनि ठाहिण लाइ, पुलनि जे लाइ, इहो तव्हां विरहाईंदो जेको तव्हांखे विरहाइणु खपे। साॻी असां वटि बि केॾा वॾेरा आहिनि, केतिरा आहिनि, 12-12 पेजावर में हलनि था, त अदा तव्हां बि ख़र्चु कयो न अलाह जे रस्ते में, पाण ॾियो न, हाणे हुकूमत जे ख़ज़ाने मां छो कढंदव तव्हां? इहे त असांजे कम जूं शयूं आहिनि, इन जे करे असांखे दवाऊं मिलंदियूं, ग़रीबनि खे ट्यूशनूं पंहिंजे ॿारनि जा स्कूल ठहंदा, उन्हनि में बेंचूं मिलंदियूं, उहे कुझु कोन्हे को, सॼो सिस्टम बर्बादु लॻो पिया, त इहो त पैसो न खणो न हितां, इहो इन्हनि सां कमु करायो। बहरहाल अलाह ताला खां मां दुआ घुरां थो त अलाह साईं जेको आहे सो असांखे हिमत ॾिए ऐं हिन क़ुर खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अलाह ताला असांखे तव्हांखे जन्नत जो रस्तो ॾेखारे। असां इहदिन सिरातिल मुस्तक़ीम चऊं था, अलाह साईं असांखे सिधो रस्तो ॾेखार, ऐं जेके क़ुर ॿुधनि था, या मुंहिंजा रबिल आलमीन तूं उन्हनि ते पंहिंजो रहम कर, छाकाणि तुंहिंजे कलाम खे ॿुधण लाइ वेठा आहिनि, पंहिंजो मानी बि खाइनि था, कमु कनि था, मुंहिंजियूं भेनरूं किचन में बि कनि थियूं, पर आवाज़ु लॻाए ॿुधनि वेठियूं, त अलाह छा थो चए, अलाह साईं इन्हनि ते तूं पंहिंजो रहम कर, करम कर, ऐं इन्हनि खे सम्झाता फ़रमाए त इहे वरी वक़्तु कढी तरावियुनि में बि अचनि, ऐं जेके उते तर्जुमो थियो था उन में बि ॿुधनि। मुख़्तलिफ़ जायुनि ते तरावियूं थियनि थियूं, असांजी मस्जिद में हिते बाईपास ते बि थियनि थियूं, जंहिंमें ख़वातीन माशाअल्लाह चङियूं अचनि थियूं, ऐं पहिरें ॾींहुं त घणियूं वरी घटिजी वियूं, पर अदियूं भेनरूं अचो, राति जो जाॻो थियो न, थोरी हिमत कयो। छा थींदो त क़ुर शरीफ़ तव्हांजी शफ़ाअत तॾहिं कंदो जो अलाह खे चवंदो त मुंहिंजे ॿुधण जे करे या मुंहिंजे पढ़ण जे करे हिननि निंड घटि कई, माना निंड घटि कयनि, तंहिंजे करे इहो जेको तव्हांजो निंड थोरी फिटाइण आहे, अलाह तव्हांखे आसानी कंदो। ॿियो पंहिंजी इहा जेका सहरी ऐं जेको इफ़्तार आहे उनखे घटि कयो, 8-8 10-10 तामनि जा ढेर न लॻायो, सादगी इख़्तियार कयो, बसि हिकिड़ी 2 शइ कयो, हिकिड़ो ॿोड़ कयो, 3-3 4-4, हाणे मुंहिंजी बि घरवारीअ 3-4 छोला बि ठाहियईं, वरी पकोड़ा बि ठाहियईं, वरी ॿोड़ बि कयईं, वरी उहो फ्रूट, मूं चयो बाबा एतिरी करण जी कहिड़ी ज़रूरत आहे, बसि हिकिड़ी 2 शइ कयो त जीअं तव्हांजो वक़्तु बचे, त जीअं तव्हां हिन रमज़ान में वधि अलाह जी ॻाल्हि ऐं क़ुर खे ॿुधी सघो, इनखे घटिताई कयो। बहरहाल सुभान रबिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वस्सलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।